बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जॾो तुंहिंजो नाव बाझब ओॾियाई मंगा, जॾो तुंहिंजो नाव बाझब ओॾियाई मंगा, रिय थंभे रिय थोणीअ, तूं छपर तूं छांव, आऊं कुॼाड़ो कहा तोखे मालूम सबकी। अस्सलाम वालेकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। ऐं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह में राणा साण खणी मौजूदु आहियां। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह जो सलाम अवां सभिनीनि खे क़बूल हुजे। सुबुह जो जेको पहर हूंदो आहे यकीनन ॾाढो ख़ूबसूरत पहर थिए थो ऐं हमेशह इन ॻाल्हि जो मां ज़िक्र कंदी आहियां छो त शुरूअ खां वठी सुबुह जो सवेर उथण जी आदत आहे ऐं चयो वेंदो आहे त आदतूं इंसान खे ठाहींदियूं आहिनि ऐं जेकॾहिं ख़ूबसूरत इंसान खे पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो तसवुरु उहो रखे थो न त पोइ उनजो जेके आदतूं आहिनि उहे बि सुठियूं हुजणु खपनि। हाणे मिसाल जे तौर ते पाण सभिनीनि खे ख़बर आहे त हर कंहिंजो जेको स्केड्यूल हुजे थो उहो यकीनन हिक ॿिए खां थोरो डिफरेंट हूंदो आहे ऐं कमकार हर कंहिंजो पेशन ऐं प्रोफेशन जेको आहे उहो हिकिड़े घर में रहंदे बि कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त पेशन ऐं प्रोफेशन मुख़्तलिफ़ हूंदो आहे ऐं किथे किथे जेकॾहिं घर में डॉक्टर्स आहिनि त ॿ टे भाइर डॉक्टर हूंदा आहिनि, भेण डॉक्टर हूंदी आहे। जेकॾहिं इंजीनियर आहिनि त ॿ भाइर इंजीनियर हूंदा आहिनि, हिकु ॿ भेण इंजीनियर हूंदी आहे। जेकॾहिं केरु टीचिंग फील्ड में वञे थो त ॿ टे भेणूं टीचर्स हूंदियूं आहिनि। त माना पेशन ऐं प्रोफेशन बि कॾहिं कॾहिं सेम थी वेंदो आहे, पर ईअं बि थींदो आहे त हिकु घर में रहंदे बि तव्हांजो जेको आहे न कमकार मुख़्तलिफ़ थियनि था। सो चयो वेंदो आहे त जीअं हिकु घर में रहंदे इंसान जो जेके आहिनि न आदतूं मुख़्तलिफ़ थियनि थियूं, तीअं ई हर माण्हू जेको आहे सो किथे न किथे पंहिंजी तबियत में उहा यूनिकनेस रखंदो आहे ऐं यूनिकनेस हुजणु बि खपे छो त सभु हर शइ में हिकु जहिड़ा हूंदासीं त पोइ शायदि उहो जेको आहे न उहा यूनिकनेस न हूंदी त उहो चाम पैदा कोन थींदो आहे। सो सभु कमकार पंहिंजी जॻह ते सुठा हूंदा आहिनि, पर हक़ीक़त में ॻाल्हि इहा हूंदी आहे त जेको बि कमु असां करे रहिया आहियूं उन सां असांजी सिंसियरिटी केतिरी आहे। छो त जॾहिं तव्हां को बि कमु करे रहिया हूंदा आहियो त पहिरीं त अहद पंहिंजो पाण सां हूंदो आहे त इंसानु पंहिंजो पाण सां सिंसियर केतिरो आहे या इंसानु पंहिंजो पाण सां पंहिंजो पाण खे केतिरो सुञाणे थो, पंहिंजे कम सां हुनजो केतिरो चाह आहे, त पोइ ई यकीनन असां जेको आहे सो ॿिया कम सुठे अंदाज़ में करे सघंदा आहियूं। नाज़रीन, सुबुह जो प्रोग्राम सुबुह मेहरान अव्हां जी स्क्रीन ते हिन वक़्तु असीं अपेयर थी चुका आहियूं। कोशिशि हूंदी आहे त हिन प्रोग्राम खे असीं काराइतो पिणु बणायूं। हिन प्रोग्राम सां नाज़रीन साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो। प्रिंस हर हिकु बाइट में आयरन ऐं कणिक जी भरपूर ग़िज़ाइत सां प्रिंस बिस्किट खे तयारु कयो वियो आहे। सो अक्सर मां ॻाल्हि कंदी आहियां त जॾहिं असां मॉर्निंग टाइम जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं पंहिंजे कमनि कारनि जी ॻाल्हि कंदा आहियूं त डेफिनेटली सुबुह जो जॾहिं घर खां असीं निकिरूं था त ब्रेकफास्ट करिणो हूंदो आहे ऐं मोस्टली ॿार जेको आहे सो उहे कुकीज़ खाइणु पसंदि कंदा आहिनि, बिस्किट खाइणु पसंदि कंदा आहिनि। सो प्रिंस बिस्किट हिकिड़ो सुठो ऑप्शन आहे तव्हां ऐं असां सभिनीनि जे लाइ। अॻियां वधूं था। आयल जेके असांजा महिमान अॼु जे प्रोग्राम में मौजूदु आहिनि पाण स्टूडेंट्स आहिनि ऐं जॾहिं लॉ जी फील्ड जी ॻाल्हि कंदा आहियूं, एडवोकेसी हिकिड़ी इलाही वॾी फील्ड आहे ऐं कानून जी जॾहिं बि ॻाल्हि थींदी आहे त कानून पाण चवंदा आहियूं त असां वटि खोड़ सारा मौजूदु आहिनि, पर जेकॾहिं इम्प्लीमेंटेशन जी ॻाल्हि कंदा आहियूं त उहो किथे न किथे असांखे का कोताही का कमी नज़र ईंदी आहे त पोइ यकीनन बिगाड़ बि असांखे हिन ई मुआशिरे में नज़र ईंदा आहिनि। पर जेकॾहिं कानून ते असीं सभु हलणु शुरू कयूं त पोइ डेफिनेटली असां वटि जेको आहे न असां वटि जेको आहे उहा कानून जी भञ कड़ी आहे किथे न किथे हिकु इंडिविजुअल पर्सन बि हुनजो ज़िम्मेदारु ज़रूरु हूंदो आहे। उहो ई माण्हू जॾहिं ॿाहिरि वेंदो आहे त ॿाहिरि जी दुनिया जा रूल्स ऐं रेगुलेशन सभु फॉलो कंदो आहे, पर असां वटि उन तरह उहो फॉलोअप न हूंदो आहे त असां पंहिंजे पंहिंजे हिन मुआशिरे में बिगाड़ ॾिसंदा आहियूं। सो नाज़रीन, एडवोकेसी जी फील्ड जे हवाले सां अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं तमामु उहे स्टूडेंट जेके लॉ जी फील्ड सां जुड़ियल आहिनि यकीनन अॼु जो प्रोग्राम उन्हनि जे लाइ ॾाढो सुठो आहे, ॾाढो बहितरीनु आहे। सो पहिरियों नंबर सीट ते जनाब मूंसां मौजूदु आहिनि नियाज़ अहमद राहूकड़ो ऐं पाण जेको आहे सो फाइनल ईयर जा स्टूडेंट आहिनि ऐं कॉलेज जे कॾहिं ॻाल्हि कयां थी त जिनाला कॉलेज सां उन्हनि जो तालुक़ु आहे। मरकज़ी जनरल सेक्रेटरी एपला सिंध ऑल पाकिस्तान लॉ एसोसिएशन ऐं उनखां अलावा समाज सुधारक ऐं पाण लिखनि बि था
ऐं पाण जेको आहे सो हिन वक़्तु उन्हनि ॾाढो सुठो हिकिड़ो कमु पाण करे रहिया आहिनि। ॻोठाणा माण्हू जेके हूंदा आहिनि जेके ॻोठनि में रहनि था उन्हनि सां कचहरी जा जेकॾहिं प्रोग्राम्स थियनि उहे लाभायता थियनि त उहो केतिरो न सुठो थींदो। सो पाण इन तरह जो बि कमु कनि पिया। तव्हांखे असां भलीकार चऊं था सुबुह मेहरान प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। थैंक यू सो मच। ऐं तव्हांजो ऐं पूरी सत मेहरान जो शुक्रगुज़ार आहियां जिन असां नौजवान खे मौक़ो ॾिनो ऐं हिते घुरायो, असांजे कम खे सारायो। बिल्कुलु अॼु जो पूरो प्रोग्राम अव्हां जे लाइ आहे ऐं आउं कोशिशि कंदसि त पूरो जो पूरो जेको स्पेस आहे असीं अव्हांखे ॾियूं ऐं लॉ जे हवाले सां ऐं अव्हांजी पर्सनल लाइफ जे हवाले सां अव्हांजा एम्स अव्हांजो गोल छा आहे उन हवाले सां अॼु जे प्रोग्राम में डिस्कस थींदो। नाज़रीन उन खां अलावा ॿियो नंबर सीट ते जनाब मूंसां गॾु जेको स्टूडेंट मौजूदु आहे हुन नालो बिलावल रहीम खोसो आहे ऐं पाण 3rd ईयर जो स्टूडेंट आहे ऐं मीठाराम इंस्टीट्यूट ऑफ लॉ सां हुनजी वाबस्तगी आहे। मीठाराम बि हिकिड़ो सुठो कॉलेज आहे ऐं जेकॾहिं असीं लॉ जी फील्ड जी ॻाल्हि कयूं था त मूं पहिरीं बि चयो त हिकिड़ी जेको आहे सो वॾी फील्ड आहे हुनजे लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकु सुठी प्रैक्टिस घुरिजे थी। उन खां पोइ ई उहो स्टूडेंट जेको आहे एडवोकेट चवराईंदो आहे। कंबर शेदात कोर्ट सां संदसि तालुक़ु आहे ऐं पाण जनाब ॾाढो सुठे अंदाज़ में हिन वक़्तु स्टडी बि करे रहियो आहे ऐं ॾाढो सुठो हुन पंहिंजे हिन समाज में किरदारु अदा करे रहियो आहे। तव्हांखे भलीकार चऊं था सुबुह मेहरान प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हैव अ गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग टू एंड थैंक यू सो मच कीअं आहियो? फॉर हैविंग मी हियर। अल्हम्दुलिल्लाह जी हाँ मैडम मां ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह। खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं अव्हां सां। न्याज़ अहमद राहुल जो तव्हां सां शुरूआति कंदमि प्रोग्राम जी ऐं हूअं मां अक्सर जेको आहे स्टूडेंट्स जी जॾहिं अपीयरेंस हूंदी आहे त मां पुछंदी आहियां त मॉर्निंग कीअं हूंदी आहे। सो तव्हांजी मॉर्निंग केतिरी एनर्जेटिक हूंदी आहे? ॾिसो एज़ ए स्टूडेंट त हुई सवेल मॉर्निंग में उथंदा आहियूं पर असांजी लॉ जेकी फील्ड आहे छो त असांजी मुस्तक़बिल मज़ाजी इहो ई आहे टाइम जी पाबंदी। उहा हमेशह असांजे सीनियर असांखे इहो ई चवंदा आहिनि त कामयाबु वकील उहो ई आहे जो वक़्त जी पाबंदी करे। असांजी लॉ जी फील्ड में अगरि वक़्त जी पाबंदी न आहे त सम्झो असां वकील आहियूं ई न। त सुबुह सुबुह मॉर्निंग में कोर्ट टाइम हूंदो आहे ऐं सम्झो जहिड़ी तरह असां स्कूल टीचर्स पनिश कंदा आहिनि अगरि टाइम ते न पहुचंदासीं त अहिड़े हिसाब सां जज साहिबान वटि टाइम ते उन कोर्ट में अची वेंदा आहिनि त लाज़मी आहे उहे असांजा आहिनि ऑनरेबल आहिनि त उन हिसाब सां त कोर्ट लाइफ में जेको आहे टाइम जी पाबंदी सां पहुचबो आहे ऐं इन सिलसिले खे बरक़रार रखंदे टाइम जी पाबंदी सां सवेल उथंदा आहियूं ऐं मॉर्निंग ख़ुशगवार मून खुलंदो आहे। हज़ारे ख्वाब हज़ारे साबियाऊं ॾिसी करे हिकु सुबुह जी निंड जी अखि खुलंदी आहे ऐं पोइ ज़िंदगी जो सिलसिलो हलंदो रहंदो आहे। ऐं उनखां पोइ कॉलेज लाइफ वग़ैरह फ़िलहालु प्रैक्टिस वग़ैरह खे असां जॉइन न कयो आहे कॉलेज ऐं उनखां अलावा एक्स्ट्रा एक्टिविटीज़ खे टाइम ॾियूं पिया। ज़बरदस्त, तमामु सुठो। ॾाढो ज़रूरी हूंदो आहे हिकु स्टूडेंट जे लाइ त हू जिते पंहिंजी पढ़ाईअ खे वक़्तु ॾिए थो उते ई फर्दर जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे बि जेकॾहिं हुन जूं सुठियूं आहिनि त थोरो न माण्हू बैलेंस्ड वे में हलंदो आहे। हर वक़्तु तव्हां जेको आहे सो पढ़ी बि नथा सघो ऐं हर वक़्तु तमामु उन्हनि एक्टिविटीज़ खे बि टाइम नथा ॾेई सघो। सो बैलेंस्ड वे में हलणु ॾाढो नाज़रीन सुठो रहे थो। जी बिलावल तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदमि। मां तव्हां खां बि पुछणु चाहींदमि अव्हांजी मॉर्निंग केतिरी एनर्जेटिक हूंदी आहे? मुंहिंजी मॉर्निंग जेकी शुरूआति थींदी आहे सुबुह जो जेकी आहे अलाह जे करम सां अलाह जी ब्लेसिंग आहे हिकु नमाज़ सां शुरू थींदी आहे। सुबुह जो फजर जी नमाज़ मां पढ़ी करे पोइ पंहिंजी ज़िंदगी जी शुरूआति कंदो आहियां। उनखां पोइ जेको आहे मां वॉक जे लाइ निकिरी पवंदो आहियां। पोइ वॉक कंदे कंदे मां पंहिंजा जेके टास्क आहिनि उहे ठाहींदो आहियां त अॼु मूंखे जेके आहिनि मुंहिंजा ही कम आहिनि रहियल आहिनि मूंखे उहे करणा आहिनि। उन सां गॾोगॾु जेकी अॼोका मुंहिंजा कहिड़ा कहिड़ा कम आहिनि उहे मूंखे अॼु जेके आहिनि डन करणा आहिनि कंहिंसां जेके कहिड़े तरीक़े सां जेको आहे कहिड़ा कम करणा आहिनि टोटली मां पंहिंजी स्केड्यूल वॉक कंदे कंदे ठाहींदो आहियां। पोइ उनखां पोइ अची करे बीइंग अ लॉ स्टूडेंट असांजी जेकी आहे मीठाराम में काफ़ी अटेंडेंस जी इशू हूंदी आहे त उनजे लाइ त असां पंक्चुअल हूंदा आहियूं टाइम ते पंहिंजी कैंपस वेंदा आहियूं। पोइ उनखां पोइ जेको आहे पंहिंजा जेके बि कमकार हूंदा आहिनि उहो स्केड्यूल जे हिसाब सां कंदा आहियूं। ज़बरदस्त। मीठाराम कॉलेज बि ॾाढो ज़बरदस्त कॉलेज आहे ऐं इंडस लॉ कॉलेज बि तमामु सुठो कॉलेज आहे लॉ जे हवाले सां। बाक़ी हूंदो त पाण ते आहे स्टूडेंट किथे बि हुजे कहिड़े बि इंस्टीट्यूट में हुजे कहिड़े बि इदारे में हुजे पर पंहिंजो पाण ते उहो जेतिरो कमु कंदो त डेफिनेटली उहा ई शइ हुनखे कमु ईंदी आहे। अच्छा तव्हां CEO बि आहियो द लॉ कॉर्प्स एसोसिएशन जा माशाल्लाह। मां उन जे हवाले सां बि पुछणु चाहींदमि कीअं कमकार हले पियो? अल्हम्दुलिल्लाह तमामु सुठो हले थो ऐं तमामु सुठी फीडबैक अचे थी ऐं अल्हम्दुलिल्लाह हींअर जेकी आहे मथे हफ़्ते में असांजी जेकी आहे 7 डेज़ जी लीगल ड्राफ्टिंग जी कोर्स बि करायूं पिया युथ जे लाइ। जीअं युथ जेकी आहे उनखां सिखे उन में छा रखियो आहे असां 6 ॾींहंनि जी जेकी आहे असां उन्हनि खे ॿुधाईंदासीं त लीगल ड्राफ्टिंग कीअं आहे तव्हां ड्राफ्ट कीअं करे सघो था। पोइ 7 ॾींहं ते उनखे इहो सेखारींदासीं तव्हां उनखे एज़ अ फ्रीलांसिंग कीअं खणी सघो था लीगल फ्रीलांसिंग। सो इन में इहो हूंदो असांजो जेको ॿाहिरां आयल युथ जेके हिते ईंदा आहिनि अक्सर करे ॿाहिराड़ी जा माण्हू पोइ हिते पयल इलाइक़नि जा स्टूडेंट हिते ईंदा आहिनि
सो उन्हनि खे हिकिड़ो प्लेटफॉर्म मिली वेंदो, उन्हनि खे हिकिड़ो तरीक़ेकार मिली वेंदो त उहा लीगल फील्ड खां पंहिंजी अर्निंग करे सघनि था। ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं ऑल लॉ पाकिस्तान एसोसिएशन हैदराबाद जा पाण जेको आहे सो जनरल सेक्रेटरी बि जी हाँ, उनमें भी सो उन हवाले सां बि थोरो पुछणु चाहींदमि कीअं तव्हांजो कमकार हले पियो, कीअं एक्सपीरियंस रहे पियो? जी हाँ, तमामु बहितरीनु रहे थो। द ऑल पाकिस्तान लॉ एसोसिएशन ही हिकु वाहिद प्लेटफॉर्म आहे जेको सिर्फ़ु मतिलबु लॉ जे स्टूडेंट्स लाइ तमामु सुठी कमु करे रही आहे। मतिलबु ॾिसिजे त उन्हनि जे जेके राइट्स आहिनि उन्हनि जे लाइ, या को बि लॉ जे स्टूडेंट सां को इशू थिए थो उन मसइले में सभु दोस्त गॾु हूंदा आहिनि। उनखां अलावा जेके लीगल अवेयरनेस जे हिसाब सां सेशन वग़ैरह, सो इन में बि मुंहिंजी सुठी एक्सपीरियंस रही आहे, सुठे तरीक़े सां कमु करे रहिया आहियूं। ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु सुठो। ऐं एज़ अ स्टूडेंट तव्हां जेको आहे सो वरी बि मां इहो चवंदसि त मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ जेकॾहिं तव्हां जूं आहिनि त इहो ॾाढो ज़बरदस्त हूंदो आहे, छो त असीं स्टूडेंट लाइफ में तमामु घणा एनर्जेटिक हूंदा आहियूं ऐं प्रैक्टिकल लाइफ में त वरी पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे तमामु कमकार बि जेको आहे सो उहो वक़्तु वठनि था। ईअं न आहे त तव्हां ॿियनि एक्टिविटीज़ खे टाइम नथा ॾेई सघो, पर डेफिनेटली तव्हांजी हिकिड़ी जेकॾहिं फील्ड आहे त उहा पंहिंजो जेको आहे न प्रॉपर वक़्तु घुरंदी आहे। ऐं लॉ जी त उहा फील्ड आहे जो चवंदा आहिनि त जेतिरो उमिरि में वॾो वकील हूंदो आहे त उनजो जेको आहे न उहा लॉ जी फील्ड में ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा मज़बूती पैदा थिए थी। जी हा। अच्छा नियाज़, तव्हां सां मां थोरो डिस्कस करणु चाहींदमि तव्हांजी माशाल्लाह जेके तमामु एक्टिविटीज़ आहिनि, कीअं उन्हनि जो ज़िक्र कंदव? बेसिकली ॾिसो, मुंहिंजो ॻोठ सां मुंहिंजो तालुक़ु आहे त हिते पहुचणु मुंहिंजे लाइ सम्झो हिकु इंतिहाई ॾुखियो अमल रहियो आहे, छो त ॻोठाणी ज़िंदगी हिकिड़ी अजीब हूंदी आहे। हुते उन्हनि खे हिकिड़ो बैकअप न मिलंदो आहे। हिते सिटीज़न जेके बॉइज़ आहिनि उन्हनि लाइ त आसानी सां उहो पंहिंजे मंज़िल ते पहुची था वञनि। ॻोठ वारी ज़िंदगी ॾाढी ॾुखी हूंदी आहे शागिर्दनि लाइ, उनखे आसानी रस्तो मिलणु। पोइ अलहमदिल्ला जॾहिं LLB में थी त पोइ मुंहिंजो हमेशह हिकिड़ो मक़सदु रहियो त इंसान जे काफ़ी जेके दोस्त हूंदा आहिनि जेके पंहिंजे बैकअप एरिया में ईंदा आहिनि, पोइ पंहिंजे समाज लाइ बैक न सोचींदा आहिनि, हू बसि पंहिंजी नशो नमा लाइ, पंहिंजे मुस्तक़बिल लाइ सोचींदा आहिनि। पर मूंखे अलामा साहब जी मूंखे शाइरी पढ़ी त खुद सरापा नूर बनने से कब चलता है काम, तुझे ज़ुल्मत कदे में नूर बरसाना भी है। त पोइ अलामा साहब जी हिन शाइरी जो कमु मूंखे वधीक मुतासिर कयो त आऊं त मुश्किलातुनि खे पहिरनि खे मुंहुं ॾेई अॻियां अची वियसि, किन उस्तादनि जी महिरबानी सां, किन दोस्तनि मुख़लिस दोस्तनि जी। पर हाणे आऊं बि पंहिंजे वसहार, लाज़मी आहे मिडिल क्लास फैमिली सां तालुक़ु आहे, वसहार जेतिरी मूंखां कोशिशि थी सघे ओतिरी करियां। पोइ एप्ला खे ऑल पाकिस्तान लॉ एसोसिएशन खे जॉइन कयो ऐं हिन जो जेको बेनिफिट मूंखे इहो थियो त ऑल पाकिस्तान लॉ एसोसिएशन जेकी असांजी आहे उहो ओवरऑल पूरी सिंध में वर्किंग करे पई ऐं बिना कंहिं प्रॉफिट ते, माना असां कंहिंखां बि स्पॉन्सरशिप वग़ैरह कुझु बि न वठूं। जेको कमु करियूं असांजो मक़सदु बेसिकली इहो ई आहे त जेको बि असांखे पंहिंजे लॉ जे शागिर्दनि, कानून जे शागिर्दनि लाइ जेको कुझु करिणो आहे उहो पंहिंजे वसहार ऐं पंहिंजे मदद पाण तहत करिणो आहे। असां मुख़्तलिफ़ उमरकोट में जेके बैकअप एरियाज़ आहिनि, नवाबशाह में, सुजावल में, डिस्ट्रिक्ट बदीन में 3 खां 4 कॉन्फ्रेंसूं कराए चुको आहियां। ऐं हींअर रिसेंटली असांजी 25 तारीख़ ते हैदराबाद डिवीज़न जे तरफ़ां असां जेके मेगा लॉ कॉन्फ्रेंस आहे, ऐं उनखां अलावा ॿिया जेके कानून जा मसइला मसाइल थियनि था असांजे कॉलेज साइड ते तक़रीबन पेपर्स लेट ते थींदा आहिनि यूनिवर्सिटी जे तरफ़ां। शागिर्दनि सां त इशू अनेक आहिनि, अगरि उन्हनि खे अगरि पाण कंदासीं त टाइम जी किल्लत आहे ऐं उनखे बयानु न करे सघंदासीं। पोइ इन हवाले सां पेपर लेट ज़रूरु चाहींदुसि शागिर्दनि जा कुझु उहे मसइला जेके सम्झो था तमामु घणा वॾा इशूज़ आहिनि त उन्हनि खे बि डिस्कस ज़रूरु कयो। बेसिकली असांजो जेके लॉ सां एफिलेटिव जेके कॉलेज आहिनि, ठीकु आहे, उन सां वॾो खां वॾो मसइलो इहो ई आहे त असांखे 5 सालनि में डिग्री नथी मिले। सही। ऐं 2021 बैच सां मुंहिंजो तालुक़ु आहे, ठीकु आहे। जेके हुननि जी मेन जेकी बेंच आहे उन जा जेके साथी उहे पास आउट थी विया, उनखे डिग्री मिली वई, प्रैक्टिस कनि पिया। ऐं असां अफ़सोस सां हींअर रिसेंटली 9th सेमेस्टर जो पेपर ॾिना आहिनि ऐं असांजो पूरो अञा 10th सेमेस्टर रहियो पियो आहे। हाणे ॾिसो लॉ फील्ड हिकिड़ो 5 साल असां हिनखे ॾियूं पिया, उनखां अलावा वरी 2 खां 3 साल असां वरी पंहिंजे कंहिं सीनियर खे जॉइन कंदासीं। हिकिड़ी वसी फील्ड आहे, ठीकु आहे। ऐं उनखां उन में बि अगरि असां टाइम जी पाबंदी आहे, असांखे टाइम जी पाबंदी सेखारी थी वञे असां सीनियर, पर मसइलो आहे त यूनिवर्सिटी जी तरफ़ां असांखे डिग्री टाइम ते नथी मिले। उनखां अलावा फीसनि में वाधारो, तमामु वधीक वाधारो। हाणे हिकिड़ो मिडिल क्लास फैमिली जेको हिते पंहिंजो टाइम ज़ाया करे थो, बैचलर लाइफ गुज़ारे, अख़राजात केतिरा हद खां वधीक थी विया आहिनि। पेरेंट्स वटि एतिरी इनकम न आहे जेतिरी हू आउटकम पंहिंजे औलाद ते ख़र्च करे थो। उनखां अलावा मेन कैंपस में जेकी हुते सप्ली वग़ैरह उन्हनि खे लॻे थी 1500 2000 खां फीस आहे। अच्छा, 1500 2000? मां तव्हांखे ॿुधायां मेरहाण में 15000 अथव। मेरहाण जो जेको स्टूडेंट आहे उहो त सफ़ा हिन वक़्तु जेको आहे न उनखे तमामु घणा चैलेंजिस आहिनि। इंजीनियरिंग यूनिवर्सिटीज़ हिन वक़्तु
तमामु घणियूं फीसिस वधाए मैम वो 1500 2000 मेन कैंपस जी फीस है सप्ली जी जेके कॉलेज सां जेके उन मेन ब्रांचेस उन में 10000 सुधी उनकी फीस पहुंची चुकी है और उनके अलावा हर साल उनकी रजिस्ट्रेशन नहीं जॾहिं तव्हां फर्स्ट में उनकी रजिस्ट्रेशन कराए था छॾियो पोइ हरूभरू पैसा कमाइण जे ज़रिए लाइ उनका हर साल तव्हां 5000 6000 इनरोलमेंट छो रजिस्ट्रेशन वठो था और उनके अलावा टाइम ते रिजल्ट भी नथी अचे जंहिंसां इलाही स्टूडेंट मुतासर थियनि था और उनके अलावा कुछ स्पेसिफिक जेके मज़मून आहिनि उन्हनि में हरूभरू ला जे शागिर्दनि खे सपनियूं लॻी थी वञनि जीअं स्टार्टिंग में जेको फर्स्ट ईयर ऐं सेकेंड ईयर जा शागिर्दनि खे मैथ खे इंग्लिश में उनखे इलाही हद खां वधीक सपनियूं लॻाए थी वञनि इलाही इहो मुतासिर कंदा उनखां अलावा ला जा जेके कॉलेज साइड जा जेके साथी आहिनि उहो सम्झो उन सां वेगी माह वारो सिस्टम आहे उनखे स्कॉलरशिप वग़ैरह कुझु कोन थियूं ॾिनियूं वञनि इन अनेक इशूज़ ते असां आवाज़ बि उथारियो आहे आवाज़ उथारे बि रहिया आहियूं ऐं इन ते कुझु अमल बि थियो आहे वीसी साहिबु सिद्दीक़ कलोर साहिबु जेको असांजो एक्स वाइस चांसलर साहिबु हुयो उन्हनि ते अमल बि कयो माना हे 1 ईयर में असांजे 2 सेमेस्टर उन करायो आहे त उनमें कुझु न कुझु टाइम असांजो कंज़्यूम थी वियो मगर अञा बि असां पूरो माना साल ॿियनि साथियुनि मेन कैंपस जे बदौलत असां जेके एफिलेटिव लॉ कॉलेज आहियूं उहो पहुची आहियूं सही बिलावल तव्हां सां बि थोरो डिस्कस करणु चाहींदमि तव्हां छा था सम्झो त स्टूडेंट्स जा सभ खां वधीक कहिड़ा मसइला आहिनि हिन वक़्तु जीअं मुंहिंजे हिसाब सां ॾिसिजे त स्टूडेंट जेकी आहे हींअर करंटली जेकी जनरेशन ज़ेड आहे उहो तमामु घणियूं जेकी आहे जेके मसइला मसाइल आहिनि उहे जेकी आहे फेस करे रहिया आहिनि सो इन मां जेके मां मेन शयूं काफ़ी मां ऑब्ज़र्व कयूं इहो आहे त उन्हनि खे का सुठी प्लेटफॉर्म बि न ॾिनो वेंदो आहे त जंहिंसां मतिलबु हू कमु कनि उनखे जेके आहे सही तरीक़े सां रन कनि ॿी शइ त मां इहा ऑब्ज़र्व कयो आहे असांजी जेकी यूथ आहे स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खे छा आहे त मतिलबु जेकी आहे यूनिवर्सिटी में पढ़ंदा आहिनि त उन्हनि जी जेकी आहे इनकम ते ॾाढी इफेक्ट पवंदी आहे जीअं त ॾिसिजे असांजी पाकिस्तान में इकोनॉमिक जा काफ़ी क्राइसिस हलनि था उनजे बावजूदि बि मतिलबु यूनिवर्सिटीज़ में एतिरो हैवी फीसिस रखिया विया आहिनि सो इन हिसाब सां त काफ़ी स्टूडेंट जेकी आहे परेशान रहंदा आहिनि उनखां अलावा जेकी मेन शइ मां ऑब्ज़र्व कयो आहे हॉस्टलनि में रही करे इहा शइ मां ऑब्ज़र्व कयो आहे त शागिर्द जेके असांजा स्टूडेंट हूंदा आहिनि मोस्टली जेके आहे मेंटल हेल्थ जा शिकार हूंदा आहिनि पोइ के वरी एंग्ज़ाइटी जा जेके इफेक्टेड हूंदा आहिनि के वरी डिप्रेशन में हूंदा आहिनि काफ़ी त अहिड़ा हूंदा आहिनि कुझु टाइम खां हली हली करे उहे ट्रॉमा में हली वेंदा आहिनि सो इन जे लाइ मां चवां थो त का अहिड़ी शयूं हुजणु खपनि जेकी काउंसलिंग वग़ैरह थिए डिफरेंट कॉलेजिसनि में जीअं असांजे स्टूडेंट जेकी मेंटल हेल्थ सां रिलेटेड जेके इशूज़ फेस करे रही आहे उहे इशूज़ खे मतिलबु जेके हाईलाइट कई वञे इन ते थोरो घणो कमु कयो वञे उनखां अलावा जेको मां इहा ऑब्ज़र्व कयो आहे जेको असांजे जेके स्टूडेंट आहे उनखे जेका स्कॉलरशिप वग़ैरह जेके आहिनि तमामु घटि ॾिना वेंदा आहिनि मुख़्तसिर तो इन्हनि में थोरी घणी वाध थिए उनखां अलावा फीसिस वग़ैरह जेके आहिनि तमामु घणियूं यूनिवर्सिटीज़ जे तरफ़ां हैवी थी विया आहिनि छो असां मां गवर्नमेंट में पढ़ंदो आहियां जेकॾहिं असांखे का सप्ली उमिरि लॻी न आहे जेकॾहिं लॻंदी त असांखे 1500-1600 रुपया ॾियणा पवंदा ईअं ई प्राइवेट लॉ कॉलेजिस वारनि खे 10,000 ॾियणा पवंदा आहिनि सो इन में बि थोरी घणी जेकी आहे चेंजिंग थिए छो जो ॿियनि कॉलेजिस में बि लॉ जा शागिर्द आहिनि सो मोस्टली उन में बैकवर्ड जा शागिर्द ईंदा आहिनि उठण जा सो इहा बि क़िस्म जी जेके शागिर्द सही चओ पिया छो त ॻोठ जी ज़िंदगी में शहर जी ज़िंदगी में यकीनन हिकिड़ो वॾो डिफरेंस थिए थो ऐं उहो शागिर्द जेको हमेशह शहरी ज़िंदगी उनखे नसीब थी आहे ऐं हिकु उहो शागिर्द जेको कंहिं ॾुखी एरिया मां निकिरी शहर जी ज़िंदगी में अचे थो त उनजे लाइ अञा वधीक चैलेंजिस आहिनि तव्हां सां बि थोरो डिस्कस करणु चाहींदमि मां सम्झो था त इहे मेंटल हेल्थ इशूज़ असांजे नौजवाननि में तमामु घणा आहिनि स्टूडेंट्स में जी मैम बिल्कुलु असां जेके साथियुनि ॻाल्हि कई उनखे आउं यकीन कंदसि त अॼुकल्ह जेको असांजे नौजवान आहिनि उहो डिप्रेशन जो इलाही हद खां वधीक थी वियो आहे डिप्रेशन उहो चाहे हुनजी ज़ाती ज़िंदगी जो हुजे हाणे हुते हिते बैचलर लाइफ जे हिसाब सां तव्हां निकिरी आयो आहे मगर उनखे पंहिंजा जेके माइटनि जा इशूज़ आहिनि उनखे अॻियां वरी कॉलेज साइड में उनखे फीसनि लाइ प्रेशराइज़ कयो वेंदो आहे उनखे अलावा पढ़ाई जे हवाले सां हाँ माइंड ते हिकु तव्हां ॾिसो असां आउट ऑफ कंट्रीज़ में अगरि हुते पंहिंजी पढ़ाई जी एजुकेशन ते ध्यानु ॾींदासीं हुते त स्टूडेंट खे हर शइ प्रोवाइड बि कई वेंदी आहे ऐं उनखे आज़ादी ॾिनी वेंदी आहे जेतिरी तव्हांजी ज़हनी लिमिट आहे तव्हां उन हिसाब सां उन शइ खे कवर करियो मगर हिते इहो आहे त असांखे त हिकिड़ो त इहो टार्चर त ज़हनी कया ई वेंदा आहिनि हद खां वधीक सिलेबस बि असांखे ॾिनो वेंदो आहे ठीकु आहे ऐं उनखां अलावा ॿियो असांखे माना हद खां असांजी जेकी ज़हन जी लिमिट आहे उनखां वधीक असांखे जेको आहे टारगेट करे उहो हद खां वधीक असांते वज़न रखियो वेंदो बोझ इन सां इंसानु जेको आहे उहो माना हिकिड़ो एनर्जेटिक जवानी वारी ज़िंदगी में हू माना पंहिंजे सां ज़हनी इलाही कमज़ोर थी वेंदो आहे डिप्रेशन में भरी थींदो आहे त इन हवाले सां इन शयुनि खे ॾिसंदे तो ज़हनी नशो नुमा ते ज़रूरु कमु करणु घुरिजे ऐं उनखां अलावा असांजे नौजवान साथी जेको अॼुकल्ह हिननि डिप्रेशन खे साइड अप करण जी कोशिशि रहिया मंशात खे इलाही फ़ोकस ॾियनि था मंशात खे आइस वारा नशा आहिनि या सिगरेट वग़ैरह इलाही खो शयूं आहे ऐं उनखां काफ़ी नौजवान सां लाज़मी असांजी गैदरिंग हूंदी आहे त नौजवान जॾहिं उहे शइ वापराईंदा आहिनि त उन्हनि खां पुछा कंदा आहियूं त यार तव्हां पंहिंजे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां तव्हां हिते आया आहियो तव्हां इलाही पंहिंजे माइटनि जा ख़्वाब खणी
आया सही, आहियूं। बिल्कुलु तव्हां ठीकु, केतिरा ई अनेक तव्हां सिर्फ़ु माइटनि जा जुड़ियल ख्वाब न आहिनि, मगर तव्हां सां जुड़ियल असां दोस्तनि जा, तव्हांजे उस्तादनि जा केतिरा ई अनेक ख्वाब हूंदा आहिनि। तव्हां हिन मुल्क जा, तव्हां हिन सिंध जा मुस्तक़बिल जा महिमान आहियो, पोइ तव्हां हिन शइ में छो था मुब्तला थियो? त पोइ साथी चवंदा आहिनि बसि यार डिप्रेशन जा मरीज़ थी विया आहियूं, हीअ शइ कयूं था असांखे ज़हनी सुकून थो मिले। पोइ हू ज़हनी सुकून खे तलाश करण लाइ उहो ग़लति शइ वापराईंदा। बदौलत हालांकि असांजी गवर्नमेंट खे या असांजी हिन जेकी बि वेलफेयर सोसाइटी उन्हनि खे घुरिजे त नौजवान जी ज़हनी सुकून लाइ मुख़्तलिफ़ शयूं मुहैया कनि, हुननि खे लाइब्रेरीज़ ॾियनि, उनखे अहिड़ो मतिलबु अहिड़ो माहौल ॾियनि। हाणे असां वटि त लाइब्रेरीज़ में ऐं असांजे हिते हसन लाइब्रेरी आहे, उते वेंदा आहियूं या दाऊद बटा, उते लाइटुनि जी लाइट न आहे। गर्मी में आमला असां पढ़ाई कहिड़े हिसाब सां गर्मी ॾिसो एजुकेशन हद खां वधीक आहे, ऐं गर्मी में त इन शयुनि खे वधीक असांखे फेस करिणो पवंदो आहे। अच्छा, पाण वधीक डिस्कस कयूं था, तव्हां ॾाढे सुठे अंदाज़ में ॻाल्हायो पिया, बल्कि तव्हां ॿई सुठे अंदाज़ में ॻाल्हायो पिया। पहिरीं असां शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे, त मां ब्रेक वठंदसि। हिन प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो। प्रिंस बिस्किट रोज़ानी ॿारनि में एतमाद पैदा करे थो। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे वीयर भलीकार चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। प्रोग्राम ॾाढे सुठे अंदाज़ में अवां ताईं हिन वक़्तु पहुची रहियो आहे। प्रोग्राम लाइव अवां ताईं पहुचे पियो ऐं स्क्रीन ते ॾिनल नंबर बि हले पियो। सो प्रोग्राम हमेशह चवंदी आहियां तव्हांजो आहे, तव्हां प्रोग्राम में शामिल थी सघो था। जेकॾहिं लॉ जे हवाले सां का ॻाल्हि ॿोल तव्हांखे शेयर करणी आहे, को डिस्कस करिणो आहे, त तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। हीअ ओपन स्पेस हूंदो आहे तव्हांजे लाइ, ऐं हमेशह कोशिशि कंदा आहियूं त असां स्टूडेंट्स खे मौक़ो ॾियूं। ऐं डेफिनेटली हिकु तव्हांखे जेकॾहिं मंच मिले थो, हिकु स्क्रीन मिले थी, त हिकु शागिर्द जंहिंजी ज़िंदगी जेको आहे सो ऑलरेडी जेको आहे सो तमामु घणा हुनजा मसइला हूंदा आहिनि, ऐं हिकिड़ी महिनत सां, हिकिड़ी जिदोजहद सां अॻियां वधी रहियो हूंदो आहे, उनजे लाइ हिकिड़ी एप्रिसिएशन हूंदी आहे, ऐं एप्रिसिएशन हुजण बि घुरिजे। प्रोग्राम में नाज़रीन साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो। प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में मज़ेदार क्रीमी ऐं चॉकलेटी ज़ाइको मौजूदु आहे। अॻियां वधूं था, ऐं लॉ जा ॿई स्टूडेंट्स असां वटि मौजूदु आहिनि। सो यस, असां वटि नशो तमामु घणो आहे, ऐं उहे स्टूडेंट्स जेके हिकिड़ा ख्वाब खणी अचनि था, हिकिड़ो ज़िंदगी जो यकीनन उन्हनि जो गोल हूंदो, ऐं पेरेंट्स जूं अनेक उहे जेको आहे सो ख़्वाहिशूं, उन्हनि जा अनेक ख्वाब, ऐं उहो अची जेको आहे सो किथे न किथे उहो डिस्ट्रैक्ट थी वञे थो, नशे जे वर चढ़ी वञे थो। ऐं छा था सम्झो इन्हनि तमामु शयुनि मां जान कीअं छॾाइणु घुरिजे? जी हा, मां जेकी हींअर रिसेंटली जेकी आहे 3 ॾींहंनि जी वर्कशॉप जेकी आहे कराची में करे आयो हुउसि मेंटल हेल्थ ते, ज़बरदस्त। सो उन मां इहा शइ ऑब्ज़र्व कयो त उन्हनि जी जेकी आहे मेंटल हेल्थ ते काफ़ी उहे कमु करे रहिया आहिनि। जीअं उन्हनि जी जेकी आहे हसीना नाले सां, हसरत नाले सां हिते हिकिड़ी ॿी ऑर्गेनाइज़ेशन आहे, उहा बि इस्लामाबाद में वर्क करे रही आहे। उन में उहे छा कंदा आहिनि, सलाह मशवरो ॾींदा आहिनि कॉल ते, त तव्हां मेंटल हेल्थ जा तव्हांखे हीअ इशू आहिनि, तव्हां हीअं कयो। सो इन हिसाब सां मां चवां थो अहिड़ी शयूं नशे जे तरफ़ बि आणिजनि। जीअं को स्टूडेंट आहे, जेकॾहिं उन सां इहे इशू अचनि था, त उन्हनि जे लाइ छा हुजे, कैरियर काउंसलिंग हुजे, मतिलबु उन्हनि खे गाइड कयो वञे प्रॉपर, इन्हनि ते जेकी आहे सेशन वग़ैरह कराया वञनि। उन सां गॾोगॾु जेकी आहे जेकी कॉलिंग सेंटर हुजनि, सो उन्हनि खे गाइड कनि त तव्हां हीअ नशे खां हीअं बची सघो था। उनखां अलावा जेकॾहिं थी सघे असांजी गवर्नमेंट हिकिड़ी अहिड़ी पॉलिसी ठाहे, या अच्छा हिकु मिनट, मूंखे सिर्फ़ु 2 मिनट तव्हांजा खपनि। लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिल कयूं था। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम, आपको वेलकम कहती हूँ सुबह मेहरान प्रोग्राम में। अपना नाम बताएं, कहाँ से बात कर रहे हैं? जी मुबशिर ईरानी बात कर रहा हूँ सरगोदा से। आपको मैं वेलकम कहती हूँ, क्या कहना चाहेंगे? जी माशाल्लाह, आपकी टीम का बहुत ही मैं शुक्रगुजार हूँ। माशाल्लाह आप इतनी हाई लेवल पे टॉपिक पे आते हैं। थैंक यू सो मच। प्रोग्राम आप देख रहे हैं, और प्रोग्राम की क्या बात आपको अच्छी लगी ज़रूर डिस्कस कीजिएगा। और सरगोदा का मौसम कैसा है, मैं ज़रूर चाहूँगी कि आप थोड़ा बताएं। सरगोदा का मौसम फिलहाल बहुत ही गर्म है। अच्छा, बारिश हुई थी 2-3 दिन पहले, अब तो बहुत ही गर्म है मौसम। क्लाइमेट चेंज है, और इस चेंज को तो हम सब ने फेस करना है। थैंक यू सो मच, आप प्रोग्राम में शामिल हुए। नाज़रीन, प्रोग्राम मां पहिरीं अनाउंस करे चुकी आहियां त प्रोग्राम लाइव आहे, तव्हां प्रोग्राम में शामिल थी सघो था। जी जनाब बिलावल, तव्हांजी तरफ़ अॻियां वधूं था, प्लीज़।
हा, मां इहा ॻाल्हि कयां पोइ त असांखे अहिड़ा को सेंटर ठाहिणु खपनि जेके गवर्नमेंट अलॻि क़िस्म जी हिकिड़ी बिल पास करे हिकिड़ी अहिड़ा जेके आहिनि इदारा ठाहे या को अहिड़ो को अलॻि सां कमेटी ठाहे उहा वरी कमेटी मिली करे जेके आहिनि डिफरेंट जेके सिटीज़ में पंहिंजा सेंटर खोलनि उन सेंटर में उते काउंसलिंग वग़ैरह उन्हनि ते थिए उन में जेके आहिनि एक्सपर्ट डॉक्टर विहारिया वञनि जेके इहो मंशात वग़ैरह जी जेको नशो वग़ैरह वापराईंदा आहिनि उहो उते वञनि उन्हनि खां काउंसलिंग थिए उन्हनि खे गाइड कयो वञे या इन खां अलावा जीअं असां ॾिसिजे जीअं तबलीग वारा तबलीग कंदा आहिनि जीअं हिकु घर घर में वञी करे इस्लाम जो मैसेज ॾींदा आहिनि सो असांजी यूथ आहे फॉर एग्ज़ाम्पल मां आहियां या अदा न्याज़ आहे या ॿिया जेके बि असां यूथ एम्पावरमेंट ते कमु करे रहियूं असां जेके मिली करे अहिड़ा जेके काउंसलिंग पाण बि करे सघूं था त मिली करे जेके स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खे वठी करे गॾु अची करे उन्हनि खे गाइड कयूं त असांखे अहिड़ियुनि शयुनि खां परे रहणु खपे सो इहे असांखे ईंदड़ वक़्त में नुक़सानु ॾेई सघनि था छो जो हर हिक खां जेकी घर जी फैमिली जी वालदेन जी एक्सपेक्टेशन हूंदा आहिनि सो हिकु शागिर्द तां ॻोठ खां हली करे हिते ईंदो आहे त उहो पाण सां गॾोगॾु सवें हज़ारे एक्सपेक्टेशन खणी ईंदो आहे पंहिंजे दोस्तनि जो घर फैमिलीज़ जो उनखां अलावा पेरेंट्स जो उनखां अलावा रिलेटिव्स आहिनि उन्हनि ऐं ॻोठाण वारनि खां सो जाम उहे एक्सपेक्टेशन खणी अचनि था वरी उहे अहिड़े शयुनि में लॻी वञनि था सो अहिड़े शयुनि में लॻंदा कीअं आहिनि उहो मोस्टली इन जे करे हूंदो आहे उहो काफ़ी परेशान हूंदा आहिनि काफ़ी शयुनि जे करे उहे डिप्रेशन में हूंदा आहिनि उन सां अलावा मतिलबु को अहिड़ो को एक्सीडेंट उनजी लाइफ में हूंदो आहे सो उनखे विसारण जे लाइ वरी अहिड़े शयुनि जी तरफ़ वेंदा आहिनि सही बिल्कुलु ठीकु ॾाढे सुठे अंदाज़ में तव्हां ॻाल्हायो आहे ऐं चवंदा आहिनि त मदद जेकॾहिं तव्हां कंहिंजी करे सघो था न उहा थी ज़रूरी न आहे त तव्हां जेको आहे उते पैसा ख़र्च कयो हिकिड़ो मोरली बि तव्हां कंहिंखे सपोर्ट कयो था ऐं उहो इंसानु जेको आहे सो उन मुश्किलात मां निकिरी वञे त उहा केॾी न ख़ूबसूरत ॻाल्हि हूंदी अच्छा न्याज़ तव्हां खां मां पुछणु चाहींदमि मां चाहींदी आहियां त प्रोग्राम में जॾहिं असां वटि न्यू गेस्ट अचनि थोरे जो उहे स्टूडेंट हूंदा आहिनि त उन्हनि खां उन्हनि जी जर्नी ज़रूरु पुछंदा आहियूं सो यस तव्हांजी स्कूलिंग ऐं कॉलेज टाइम कीअं हुयो ऐं तव्हां कीअं सोचो त मूंखे लॉ जी तरफ़ अॻियां वधिणो आहे मैम एक्चुअली मुंहिंजो जेको फादर हुयो उहो जॾहिं आउं 3 years ओल्ड हुयुसि त तॾहिं गुज़ारे वियो हुयो देर उन खां पोइ हुते ॿार हुया ऐं मुंहिंजे नशोनुमा में मुंहिंजी अम्मी जो वॾो किरदारु रहियो आहे माशाल्लाह सम्झो अम्मा असांजे पढ़ियल लिखियल न हुई मगर मुंहिंजे हिसाब सां अॼु जी जेकियूं मुख़्तलिफ़ फोर्स आहिनि जेके बि जेकियूं एजुकेशन में अॻिते आहिनि उनखां वधीक मुंहिंजी अम्मा अक़लमंद मुंहिंजे हिसाब सां मुंहिंजी पर्सनल नशो छो मां त मां हूंदी आहे त अम्मा जो रिसेंटली 4 साल पहिरीं इंतकाल थी वियो ऐं हीउ मुंहिंजे लाइ हिकिड़ो वॾो सदमो रहियो आहे त बहरहाल अम्मा जो हौसलो हुयो स्टार्टिंग में प्राइमरी स्कूल पंहिंजे ॻोठ जी GPS माउंट मिठड़ हक़ में 5 साल पढ़ियो उते असांजो उस्ताद मोहतरम हुयो जिन ॾाढो कयो उनखां पोइ 6 खां वठी इंटर સુધી ऐं मुसलसल APS आर्मी पब्लिक स्कूल गोलार्च में पढ़ियुसि त आर्मी कॉलेज में जेको पढ़ाई त हुई पर हुन सां गॾु हुते डिसिप्लिन ऐं एक्टिविटीज़ डिसिप्लिन छो त आर्मी जो इदारो हुयो डिसिप्लिन माना ॾाढो हुयो इलाही माना डिसिप्लिन ते नो कॉम्प्रोमाइज़ हूंदो हुयो ऐं उनखां अलावा हुते एक्स्ट्रा एक्टिविटीज़ जेकी स्पीच कॉम्पिटिशन डिबेट वग़ैरह मुख़्तलिफ़ डिबेट कॉम्पिटिशन में वियासीं हुते किथे विनर कयोसीं किथे रनअप थियोसीं ज़िंदगी जो हिसो आहे मुख़्तलिफ़ उते उस्ताद मोहतरम मिलिया ऐं उनखां अलावा लेखक जो जेको शौक़ु जेको हुयो उहो हुते असांजो उस्ताद मोहतरम हुयो साईं माशूक मसन अबरो साहिबु हुयो साईं हींअर आहिनि GST साईं जन लेक्चरार आहिनि यूनिवर्सिटी में त उन्हनि जेको हुयो असांखे इन शइ जी तरफ़ माइल कयो पोइ थोरो घणो लिखंदा रहियासीं ऐं देरनि खां आर्मी पब्लिक स्कूल ऐं उनखां पोइ वकालत जी राह में इहो फील हुयो त कानून सभिनि लाइ साईं अयास लतीफ़ पलेजो साहिब जो किताबु हुयो तक़रीबन मूंखे यादि आहे 7th या 8th क्लास में हुयुसि त इन किताबनि जो शौक़ु जाॻियो त हू पढ़ियो त उन में जेको कानून जूं वसी शयूं जेकियूं लिखियलु हुयूं ऐं हर शइ कानून सभिनि लाइ माना हुन में जेको वसी शयूं में पाबंदियूं हुन में कानून हर शयुनि में अवेलेबल हुयो त हू ॾिसमि त मूंखे ॾाढो मुतासिर कंदड़ लॻो ऐं मूंखे लॻो त कानून जी फील्ड जेकी हिकु नौजवान आज़ादु गाना फील्ड आहे छो त असां पोइ जेके आहियूं उहो पंहिंजी हिकु आज़ादी सोच जा माइल आहियूं असां नथा चाहियूं त असां कंहिंजे सुपरविजन में हुजूं असां पाण हिकिड़ो पंहिंजी फील्ड खे हिनमि कयूं त पोइ इन हिसाब सां पोइ LLB शौक़ु थियो पोइ ॿारनि वॾी सपोर्ट कई ऐं निकितासीं पोइ अलहमदुलिल्लाह जीअं इंटर क्लियर कयो 2021 में डायरेक्टली फस्ट LAT जी असांजी टेस्ट थींदी आहे उहो अटेम्प्ट ॾिनो ऐं अलहमदुलिल्लाह फस्ट अटेम्प्ट में ई निकिरी वियासीं पोइ वरी जिनाला कॉलेज में मेरिट ते सिलेक्शन थी वई पोइ ज़िंदगी जो सफ़र हलंदो रहियो हिन में मुश्किलातूं काफ़ी आयूं पर इहा त मुश्किलातूं जेकियूं आहिनि उहो घड़ी खन लाइ हूंदियूं आहिनि वक़्तु गुज़रण खां पोइ इंसान उन शइ जो अहसासु नथो थिए ऐं नौजवान खे बि इहो ई चवंदुसि त काफ़ी नौजवान असांजा जेके मुंहिंजे इलाइक़े जा मुख़्तलिफ़ डिफरेंट कॉलेज इलाही ज़हीन आहिनि असांखां वधीक आहिनि पोइ उहे सभु इन शइ जे करे उहे पोइ हिते रहिजी वेंदा आहिनि हाणे असां पैसे जो सेटअप किथां आणींदासीं फाइनेंशियल इशू असांजे वालिदीन सां आहिनि हाणे अगरि असां हेॾा निकिरी वियासीं अख़राजात इलाही थिया कयूं त आउं दोस्तनि खे चवंदुसि तव्हां सिर्फ़ु ज़िंदगी में हिकिड़ो क़दम
पंहिंजी कदम पंहिंजी मंज़िल जी तरफ़ हिकिड़ो क़दम तव्हां अॻियां करियो त यकीन करियो जॾहिं तव्हां हिकिड़ो क़दम अॻियां खणी ईंदो त ऑटोमेटिक तव्हांखे मंज़िल मिलंदी रहंदी। जीअं वताफ़ फ़क़ीर चयो त खंघणु तव्हांजो कमु आहे, ॾियण अलाह जो आहे, पंहिंजी नियत पंहिंजी मुख़लिसी तव्हां क़ाइमु रखो पंहिंजे समाज लाइ, पंहिंजे वालिदीन जे ख़्वाबनि खे। इन त तव्हां हिते अची करे तव्हां उहो थोरो पंहिंजी लेवल चवंदा कोन, कॾहिं कॾहिं ॿ क़िस्म जा अमर जलील जो किताबु आहे त हुन में लिखियलु आहे त ॿ क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि, जेके हिकिड़ो ग़रीबी जे रोब मां निकिरी जॾहिं अॻियां मंज़िल ते पहुचंदा आहिनि, पोइ हू छा कंदा आहिनि, वरी जेको पंहिंजो माज़ी यादि करे पोइ वरी ॿियनि साथियुनि जी साहकार कंदा आहिनि। या पोइ ॿियो हूंदो आहे हू जेको वैशी थी वेंदो आहे, हू पंहिंजी मंज़िल मां निकिरी करे जंहिं पहुचे पइजी वेंदो आहे, बाक़ी थी वेंदो आहे। पोइ जेके समाज जा जेके रवैया जेके हुनखे माज़ी में हुन सां गॾु दरपेश आया, पोइ हू सम्झंदो आहे त मूंसां जेके रवैया आया सम्झो हू पूरी समाज जी हुन में इन्वॉल्व हुई ऐं पोइ हू पूरे समाज सां उहो करणु त जेको मुंहिंजे हिसाब सां मौजूदा दौर में इंतिहाई ग़लति आहे, ईअं असांखे न करणु घुरिजे। अलाह ताला सां असांखे मौक़ो ॾिनो आहे, असां कंहिं न कंहिं सथ खे मुख़लसनि दोस्तनि जे करे या उस्तादनि जे करे या ॿिए वालिदीन जी दुआनि जे करे अगरि असां निकिरी विया आहियूं त पोइ असांखे घुरिजे त असां पंहिंजे वसार लाज़मी न आहे त हद खां वधीक ज़बरदस्त पॉज़िटिव अप्रोच हुजणु घुरिजे ऐं हिकु शागिर्द जी घटि में घटि इहा जेका सोच आहे उनखे ज़रूरु एप्रिशिएट करणु घुरिजे। तव्हां ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, ॾाढे सुठे अंदाज़ सां ॻाल्हियूं कयूं आहिनि। अच्छा बिलावल, तव्हां खां बि मां पुछंदमि त थर्ड ईयर जा हिन वक़्तु तव्हां लॉ कॉलेज जा स्टूडेंट आहियो, स्कूल टाइम कीअं गुज़रियो, घर जो माहौल कीअं हुयो ऐं तव्हां कॉलेज टाइम उहो गुज़ारियईं, पोइ जॾहिं यूनिवर्सिटी जी तरफ़ अॻियां वधियो त किथां इंस्पिरेशन मिली त मूंखे लॉ जी तरफ़ अॻियां वधिणो आहे? जी हाँ, मां जेकी पहिरीं जेकी मुंहिंजी तालीम जी शुरूआति जेकी ॻोठ खां थी, मुंहिंजी ॻोठ आहे विलेज सूफ़ी मोहम्मद बशकोसो, सो उन में असां इहे ॻोठ जे नाले ते प्राइमरी स्कूल आहे, सो उतां मां पहिरीं खां वठी करे 5वीं क्लास ताईं मां उते पढ़ियो आहियां। सो उन खां पोइ वरी मां जेको आहे हायर एजुकेशन जे लाइ पंहिंजे शहर कच्चीपुल आहे उन में हिकिड़ो स्कूल आहे इकरा बॉइज़ हाई स्कूल, सो गवर्नमेंट जी उहा बि स्कूल आहे। वरी उन में जेकी आहे 6वीं खां वठी करे 10वीं क्लास ताईं मां उते पढ़ियो आहियां। उन खां पोइ जेकी आहे असांजी वरी उन खां पोइ वरी सेकेंडरी एजुकेशन हूंदी आहे 11वीं ऐं 12वीं, उन जा जेके आहिनि असां वटि क्लासिस न हलंदा आहिनि। इहा वरी ॾुखाईंदड़ ॻाल्हि आहे, मतिलबु जेके आहिनि फस्ट ईयर इंटर जा क्लासिस न हलंदा आहिनि, सो उन जा सिर्फ़ु असां एग्ज़ाम ॾिना हुयासीं। पोइ उन खां पोइ जेको आहे ॻोठाण इलाइक़े में हुउमि त एतिरो मां कुझु करे न सघियो हुउसि, न कहिड़ा को असां वटि हुते सोर्सिस हुया पढ़ण जा, न ई को इंटरनेट जो एतिरो को सोर्स हुयो। उते मुंहिंजी जेकी बेस तमामु जेकी आहे इफेक्ट थियल हुई, त एतिरो मां न हुयुसि ज़हन। पोइ उन खां पोइ जेको आहे मुंहिंजो वाल साहब खे ख़्यालु आयो चई त हिनखे पढ़ाइणु खपे, त उन जेको मूंखे मुंहिंजा जेके आहिनि स्टेप ब्रादर रहंदा आहिनि, जेके सेकेंड मदर खां मुंहिंजा वॾा ॿाहिरि आहिनि, उहे रहंदा आहिनि असांजी सिटी शिदात कोट में। सो मुंहिंजो वाल साहब पोइ मूंखे उते मोकिलियो, पोइ उते वञी मां तयारी करणु शुरू कयोसि। पोइ पहिरियां मुंहिंजो वाल साहब जो ख़्वाहिश इहो हुयो त मां डॉक्टर थियां हिकु सुठो। मुंहिंजा वाल साहब पाण हिकु क़िस्म जी सोशल एक्टिविस्ट आहिनि, तमामु सोशल एक्टिविटीज़ असांजे इलाइक़े ॾे। हुन सोचियो त हीउ डॉक्टर थी करे अची हिते पंहिंजे जेके आहे पंहिंजे इलाइक़े जे जेके ग़रीब आहिनि उन्हनि जी जेकी आहे मदद कंदो। सो वरी उतां पोइ वरी मां जेकी आहे पंहिंजी तयारी करणु शुरू करे छॾियोसि मेडिकल जो, त मेडिकल जे तमामु घटि टाइम हुयो, मां तक़रीबन सिर्फ़ु 8 महीना तयारी कयो हुउसि। पोइ उनखां पोइ मां टेस्ट ॾिनो, मां उन में न थी सघियो हुउसि। पोइ मुंहिंजी पेरेंट्स सोचियो त मुंहिंजा ब्रादर हुया, उन्हनि सोचियो तव्हांखे घर में जेके डिस्टर्बेंस हूंदा आहिनि काफ़ी कमकार, त उन्हनि सोचियो तव्हांखे जेके आहे हैदराबाद मोकिलियूं था, उते का सुठी अकेडमी ॾिसी करे उते तयारी कयो। पोइ उनखां पोइ वरी मां जेको हैदराबाद मूंखे मोकिलियो वियो, सो उन सां वरी जेको थियो त मां सां हिकिड़ो सीन बि हिते थी वियो, त उहा ॾाढी इंट्रस्टेड आहे। जेकॾहिं मां वारो ब्रादर हुयो, उन कॉल करे उनखे चयो हुयो त उनजो दोस्त जो फर्ज़ंद हुया, बीबी हुनजो थियल, उन्हनि सां ॻाल्हाए करे मूंखे हिते मोकिलियो एजुकेशन जे लाइ, मेडिकल जी तयारी जे लाइ। सो उन्हनि ॾे मां मोकिलियो, त उन्हनि छा कयो त मूंखे वठी आया, 2-3 कलाक वेट कराए, पोइ वठी वञी हॉस्टल में छॾियो, चई असां सुबुह जो अचूं था तव्हां ॾे ॿधणा हुया, सुबुह जो अचूं था। पोइ उन ॾींहं खां पोइ उन्हनि मुंहिंजी कॉल वग़ैरह न कई। हैदराबाद में हुयो बि फस्ट टाइम, पोइ कंहिंखे मां घर वारनि खे ॿुधाए बि न पियो सघां। पोइ उनखां पोइ वरी मां छा कयुमि त वञा पोइ स्पार्क मैप जे थ्रू वियुमि, पोइ उतां स्पार्क खां थी करे पोइ मां गली भुलिजी वियुमि। सो लॉ जे फील्ड में मुंहिंजे अचण खां जी वॾी मां वॾी वजह इहा हुई गली भुलिजणु। जी हा, उतां उहा गली मां भुलिजी वियुमि, त पोइ इहा गली ॿी वठी करे पोइ उते वञा, पोइ हिकिड़ो मूंखे टीचर मिलियो जेको पंहिंजी अकेडमी वीनस लॉ अकेडमी जा डायरेक्टर आहिनि, सर एडवोकेट अब्दुल हमीद खान साहब। ॾाढा तमामु बहितरीनु सुठा टीचर आहिनि, सिविल मां उन्हनि जी LLB थियल आहे। सो उन्हनि सां मुंहिंजी मुलाक़ात थी, उन्हनि खां मां रस्तो पुछा कयुमि, गाइड वरितुमि। उन्हनि मूंखे इमोशनल ॾाढो इमोशनल ॾिठो, पोइ उन्हनि मूंखे विहारे करे सम्झायो हीउ रस्तो आहे, हितां वञो, तव्हां परेशान न थियो। पोइ मां हॉस्टल ते वियुमि, पोइ उते जेको असांजे हॉस्टल में बोरची वियो, पोइ उन बोरची चयो, उनखे मां इहा ॻाल्हि ॿुधाई, मां सां हीअ सीन थी आहे। पोइ उन चयो चई तव्हांखे वकील थियणु खपे। उन वक़्तु वञी की मूंखे इहो ख़बर न हुयो त वकील छा हूंदो आहे। पोइ मां उन ते रिसर्च वग़ैरह कयुमि, ॾिसंदो रहियुमि यूट्यूब ते, वरी पावर ऑफ एडवोकेट अची वियो, अहिड़ा वीडियोज़ वग़ैरह अची विया, पोइ ॾाढो मां मुतासिर थियुमि।
पोइ वरी मां जेका वीनस ला अकेडमी वियुमि, पोइ साईं सां मिलियुमि, पोइ मां उन साईं मूंखे गाइड कयो, पोइ जेका मूंखे साईं जेका पंहिंजी अकेडमी में तयारी करायो, पोइ मां जेका लॉ फील्ड में इन थी वियुमि साईं जे करे। पोइ उनखां पोइ जेकी आहे मां पहिरीं अप्लाई कयो हुउमि, जेकी आहे मुंहिंजी 9th मैट्रिक में जेकी आहे मां पंहिंजी जेका सोचियो हुउमि, त वाल साहब वरी मुंहिंजो जो ज़िदी माण्हू आहे उन चयो तव्हां पंहिंजी जेकी आहे मेरिट ते जेको पेपर 11 जो ॾिजो। मां तयारी करे ॾिनो, उन में मुंहिंजी C ग्रेड आहे, 55% आहे मुंहिंजी। त हुन सां मुंहिंजो एडमिशन न थी सघियो, को हुन में गवर्नमेंट कॉलेज में न पई थी सघे। उहो जैबल में अप्लाई कयो, हुते मुंहिंजी एडमिशन न थी। पोइ मजबूरन मूंखे इंडस लॉ कॉलेज में एडमिशन वठिणो पियो। पोइ वरी मूंखे हिन टीचर गाइड कयो, तव्हांजे लाइ इंडस लॉ कॉलेज न आहे, तव्हांजे लाइ मीठाराम आहे। त वरी मां तयारी अगेन कयमि, इम्प्रूव कयुमि मार्कूं वग़ैरह। वरी लेट टेस्ट मां पहिरें में 56 मार्क कयां, वरी मां सेकेंड अटैम्प्ट ॾिनो, उन में मां तक़रीबन 68 मार्क कयां। पोइ बि टीचर चए पोइ तव्हांजो न थींदो। पोइ थर्ड अटैम्प्ट ॾिनो, उन में जेके आहे मुंहिंजा 75 मार्क्स आया। पोइ वरी जेके आहे मुंहिंजी मीठाराम में एडमिशन थी वई। पोइ लॉ जी जर्नी मीठाराम खां शुरू थी। ज़बरदस्त। इहा मूंखे ॻाल्हि ॾाढी सुठी लॻी त तव्हां जेको आहे न सफ़ा हिकिड़ो माण्हू हूंदो आहे न जेको दिलि सां ॻाल्हाईंदो आहे, ऐं जेका ॻाल्हि हूंदी आहे उनखे उन ई तरह एक्सप्रेस कंदो आहे, त तव्हांजे ॻाल्हाइण मां माना महसूसु थिए पियो त तव्हां जेको आहे सो पंहिंजो उहा पूरो सफ़र ॾाढो सचाई सां हिन प्रोग्राम में हुनखे बयानु कयो आहे। न त तव्हां चई बि सघिया पिए त सिंपली हिकिड़ो अटैम्प्ट मां क्लियर न कयुमि त सेकेंड में मुंहिंजो थी वियो। बट वेल, तव्हांजे लाइ असांजूं बि सुठियूं जेको आहे विशेस आहिनि त तव्हां जेको आहे सो अॻियां पंहिंजी ज़िंदगी में बि कामयाबु थियो। अच्छा, अव्हांखे कुझु अहिड़ा चैलेंजिस आया जॾहिं माना हैदराबाद में आया हो? ऐं डेफिनेटली थोरो माहौल चेंज थिए थो त कुझु नंढा वॾा चैलेंजिस अचनि था, उन्हनि जो ज़िक्र करे सघो था? ॾिसो, स्टार्टिंग खे मूं चई छॾियो त ॻोठाणी जेकी लाइफ हूंदी आहे, ॻोठ जे छोकिरे जी ज़िंदगी ॾाढी डिफरेंट हूंदी आहे हिकिड़े शहर लाइ। त हिकिड़ो वालिद नंढे हूंदे छॾे, उनखां पोइ अदा साईं वॾो ग़ुलाम मुस्तफ़ा राव हिकिड़ो जेको सहाफ़ी आहे, ऐं आउं सम्झां थो अॼु अगरि हिन मंज़िल सुधी हींअर आहियां त अदा साईं जो हिकिड़ो वॾो रहियो आहे, किरदारु रहियो आहे। ॿियनि भाइरनि जो बि रहियो आहे, पर अदा साईं माना हिकिड़ो वॾो पंहिंजे बचनि जीअं मूंखे संभालियो आहे। त अदा साईं जी हिकिड़ी वॾी गाइडलाइन हुई, छो त हू सहाफ़ी रही चुको आहे, हुनखे हिकिड़ो माशरे जो तजुर्बो रहियो आहे। ऐं जॾहिं हैदराबाद तरफ़ अचनि थियोसि त अम्मा साईं, मूंखे यादि आहे, अलाह ताला खे जन्नत ॾे, त अम्मा साईं मूंखे न पिए छॾियो। चई त बाबा तूं हुते बदीन में लाल कैंपस वग़ैरह उते तूं दाख़िला वठी छॾ, छो त अम्मा जो आख़िरी पुटु हुयो, दादलो पुटु हुयोसि। हमेशह माना ॿियनि भाइरनि खां वधीक मूंखे तरजीह ॾींदी ऐं भाईंदी हुई। ऐं अगरि हिन मंज़िल ते आहियां त अम्मा जी दुआनि जे करे आहियां। त अम्मा मूंखे छॾियो कोन पई, चई बाबा न तूं हैदराबाद न वञ। त मूं चयो अम्मा मुंहिंजो हुते कैरियर आहे, मूंखे वकील थियणो आहे, वकालत करणी आहे, ऐं भाउरनि सभिनी जा हौसला हुया। त अम्मा हिकिड़ो माना मायूस थी आहे दिलि में, त यार हाणे हिनखे आउं कीअं छॾियां, बहरहाल मां हूंदी आहे। त हिते आयुसि, हिते फ्लैट वग़ैरह जो इशू इलाही थियो, जीअं साईं जन ॻाल्हि कई। पोइ हुते दोस्त हुयो, ईअं मोबाइल जे थ्रू जीअं लेट क्लियर थींदी आहे, पोइ जिनाला कॉलेज जा जेके ग्रुप वग़ैरह फेसबुक जे थ्रू थींदा आहिनि, पोइ गाइडलाइन वठंदा आहियूं। ॿियो केरु गाइडलाइन वारो हुई कोन। पोइ दोस्त हुयो सागर चन्ना साहब, मुंहिंजो क्लासमेट आहे हिन जिनाला कॉलेज में, ॾाढो एक्टिव साथी असांजो रहियो आहे। त उन सां मुंहिंजो राब्तो थियो। पोइ उन चयो त तव्हां अचो, मूं वटि जॻह आहे, तव्हांखे प्रोवाइड करे जेसि ताईं तव्हां हिते 1-2 ॾींहंनि में रही करे पंहिंजी जॻह जो सिर्फ़ु बंदोबस्तु करियो। पोइ 2 ॾींहं मूंखे यादि आहे हिते रहियसि। त आउं बि हुतां जॾहिं ॻोठां आयुसि, पहिरीं चकर माना सिटी खां आउट थियो या अगरि इंटर क्लास खां पोइ जॾहिं, त मूंखे ख़ुदि हिकिड़ी ॾाढी मायूसी थी। ऐं हिकिड़ो डपु बि हुयो त ख़बर मां अॼु दिलि दुखाए आयो आहियां। पोइ सीन इहो थियो त हुते पाड़े जी जेके मायूं आहिनि पाण मिलंदियूं आहिनि, त हुते साथी आहे मुंहिंजो परवेज़, जेको मुंहिंजो क्लासमेट आहे, मुंहिंजो कज़न रहियो आहे। त मायूं पाण में मिलंदियूं आहिनि। त अम्मा कंहिं अहिड़े त्योहार वग़ैरह ते उनजी माउ सां मिली, त उनजी माउ छा कयो, मुंहिंजी तारीफ़ कई त बसि तव्हांजा जेके असांजा हिते पाड़े जा छोकिरा गॾु विया हुआ, LAT जी टेस्ट ॾियणु विया हुआ, उहे सभु पंहिंजी हिकिड़ी किरी पिया, केरु अॻियां निकिरी न सघियो, सिर्फ़ु तुंहिंजो पुटु निकिरी वियो ऐं हैदराबाद वियो। लाज़मी आहे हुते ॻोठ जो माहौल आहे, त उहो थोरो अगरि केरु हैदराबाद निकिरे थो, हालांकि हिते बज़ोत असांजे माहौल में हैदराबाद निकिरण खां वॾी ॻाल्हि कोन्हे। माण्हू इस्लामाबाद ॿाहिरि मुल्कनि में वञनि था, मगर ॻोठ जे हिसाब सां त हिकिड़ी वॾी ॻाल्हि हुई। पोइ जॾहिं हुननि उहा ॻाल्हि कई त पोइ अम्मा ॾाढी ख़ुशि थी, छो त मां त बचे जे हिसाब सां। पोइ अम्मा हुतां जीअं फ़ौरन घर वई त मूंखे फ़ोन करे वॾो हौसलो ॾिनी, त तूं हाणे माना वापसि हिते न अचे, हिते मायूं बाक़ाइदा तुंहिंजी तारीफ़ पियूं कनि, ॻाल्हियूं पियूं कनि। ऐं पोइ मूंखे हिकिड़ो वधीक माना एनर्जी मिली ऐं हौसलो मिलियो। ऐं उनखां पोइ वरी भाउ गाइडलाइन कयो। ऐं पोइ अलहमदिल्ला हिते हिकिड़ो स्टार्टिंग में ॾाढो ॾुखियो सफ़र गुज़रियो। वरी वरी त भाउ ग़ुलाम मुस्तफ़ा अलाह ताला हुनखे वॾी हयाती ॾे, हुन सॼी माना गाइडलाइन मूंखे कई, समाज जी ॿुधाई त हिते तव्हांखे मुख़्तलिफ़ माहौल मिलंदो। ऐं उनखां पोइ ज़िक्र कंदसि सर अरशद सुमरो साहिबु, प्रोफेसर अटॉर्नी डिस्ट्रिक्ट आहिनि टंड मामन खान जा, उहो गुज़िरियल 15 सालनि खां हिते लॉ जे शागिर्द इब्न रुश्द नाले हिकु लाइब्रेरी हलाए रहिया आहिनि, जेका मुंहिंजे फ्लैट जे पासे में आहे। ऐं पोइ कंहिं दोस्त जे थ्रू होॾा लाइब्रेरी में वियुसि, त हुते हिकिड़ो माना बिल्कुलु पंहिंजाइप वारो माहौल मिलियो। हुते मेम सलमा जेका हींअर असिस्टेंट आहिनि FI में,
तो उते उन सां मुंहिंजो तारुफ़ थियो त मेम हिकिड़ी ॻाल्हि कई त हैदराबाद में जंहिंजो वालिदीन न आहिनि सम्झो उहो सर अरशद खे वालिद करे छॾीनि तव्हांखे इलाही गाइडलाइन मिलंदी ऐं पोइ सर अरशद साहिबु माना हिकिड़ो वधीक गाइडलाइन कयो ऐं मुंहिंजे लाइ यकीननि हिकिड़ो मोटिवेशन थी वियो त गुज़िरियल 15 सालनि खां पंहिंजे पैसनि ते हिकिड़ी लाइब्रेरी हलाइनि पिया जिते सम्झो ॿिए खे स्पेस ॾियनि अॼुकल्ह नौजवान खे स्पेस ॾियणु ॾाढो ॾुखियो आहे मैम तव्हां ख़ुदि हिन मरहलनि मां गुज़रिया हूंदा असां ख़ुदि गुज़रिया आहियूं हिते जेके वॾा वॾा थंब वेठा आहिनि असांजा सभु मोज़िस आहिनि सीनियर आहिनि ॻाल्हि न करणु घुरिजे पर हिकु तल्ख़ हक़ीक़त आहे छो त असां चैलेंजिस इलाही आहिनि उहे सिर्फ़ु उहे चाहिनि था त असां आहियूं त असां ई हुअणु घुरिजूं ॿिए नवनि खे मौक़ो न ॾियूं लीडरशिप ॿियनि खे असां न ॾियूं ऐं पोइ जेके पुराणी रिवायत रीतनि रवायतनि उन्हनि खे ई क़ाइमु रखियो वञे त इन हिसाब सां सर अरशद सुमरे साहिब जी इहा क्वालिटी वणी त हू नौजवाननि खे अॻियां स्पेस ॾिए थो हुते लाइब्रेरी में हर शइ प्रोवाइड आहे इवन अगरि को किताबु खुटल बि हूंदो आहे असां सर खे चवंदा आहियूं लाज़मी सिलेबस चेंज थींदा रहंदा त सर हीअ किताबु आहे कोन त पोइ सर पंहिंजे पैसनि मां किताबु वठी असांखे प्रोवाइड कंदो सेमेस्टर ख़तमु थिए तव्हां मूंखे वापसि बैक करियो त माना इहो हिकिड़ो असां ॻोठाणनि लाइ या ॿिया जेके ग़रीब तबिके सां जिन जो तालुक़ु आहे उन्हनि लाइ हिकु वॾी सपोर्ट आहे ऐं पोयां उनखां अलावा मेम सलमा सर आज़ाद सहतो साहिबु सर गदा हसन डहाणी सर शाकिर इन्हनि जी हिकिड़ी वॾी सपोर्ट रही तमामु सुठो तव्हां पंहिंजे उस्तादनि खे बि यादि कयो ऐं अहिड़ा असांजी सोसाइटी में अहिड़ा माण्हू जेके बिना कंहिं लोभ ऐं लालच जे नौजवाननि जे कमु अचनि था उन्हनि खे फैसिलिटेट कनि था ऐं उन्हनि जो चवणु सिर्फ़ु एतिरो हूंदो आहे त तालीम जे हवाले सां तव्हांखे जेकॾहिं को बि मसइलो पेश अचे थो त असां मौजूदु आहियूं तव्हां असां सां ॻाल्हाए सघो था पंहिंजो मसइलो तव्हीं डिस्कस करे सघो था त इहा वॾी ॻाल्हि हुजे थी छो त अॼु जे दौर में को मसइलो ॿुधण जे लाइ कोन हूंदो आहे ऐं यूनिवर्सिटी में तव्हां जेको आहे सो कंहिं उस्ताद ॾे वञो ऐं तव्हां नंढो सिर्फ़ु क्लास जो इशू बि खणी वेंदा आहियो न त घटि अहिड़ा उस्ताद हूंदा आहिनि जेके तव्हांजो उहो मसइलो हल कंदा आहिनि न त ईअं बि जवाब मिलंदा आहिनि त यूनिवर्सिटी में त हूंदा ई मसइला आहिनि तव्हांखे पाण सॉल्व करणा पवंदा आहिनि पंहिंजा प्रॉब्लम्स सो यकीननि अहिड़ा ख़ूबसूरत माण्हू असांजे मुआशिरे में हिकिड़ो ख़ूबसूरत किरदारु रखनि था चवंदा आहिनि न त सुठाई कंहिंजे सुठे हुजण जे करे जेको आहे न दुनिया क़ाइमु आहे अच्छा हुन खां अलावा अव्हां सेक्रेटरी बि आहियो एपला सिंध लॉ एसोसिएशन जा चाहींदसि ऑल पाकिस्तान ओके जी ऑल पाकिस्तान लॉ एसोसिएशन यस मां चाहींदसि हुन हवाले सां थोरो डिस्कस कजो ऑल पाकिस्तान लॉ एसोसिएशन मरकज़ी जेको 2017 खां फाल पियो लाहौर में असांजो चेयरमैन साहिबु हुयो उन जी इहा सोच हुई त हिकिड़ी जहिड़ी तरह सां असांजी डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन हूंदी आहे जेके वकीलनि जी जेके वेलफेयर लाइ उन लाइ वर्क करे थी कानून जा इलाही एतिरा कानून जे शागिर्दनि सां एतिरा अनेक मसइला पेश आया हुया सप्ली जा मसइला उनखां अलावा एग्ज़ाम लेट फीसनि में ॾींहं ॾींहुं वाधारो टाइम ते उन जी डिग्री वग़ैरह न मिलणु या उनखां पोइ हायर एजुकेशन जी जेकी टेस्ट अचानक 2018 में मुतारिफ़ कराइण त इन हिसाब सां इलाही दरपेश मसइला आया त पोइ हिन शइ जो बुनियादी विधो हुयो पोइ 2019 में हिन जो सिंध में बुनियादु आयो एपला सिंध जो जंहिंजा चेयरमैन ज़ोएब हसन बुरो साहिबु ऐं पोइ जीअं 2021 में असां आयासीं त हिन सथ में शामिलु थी वियासीं स्टार्टिंग में आउं मेंबर हुयुसि पंहिंजे डिस्ट्रिक्ट बदीन जो हुते साथियुनि मूंखे चॉइस कयो छो त असांजो हिकिड़ी हूंदो आहे रूल हूंदो आहे त जंहिं डिस्ट्रिक्ट जो हूंदो आहे उनखां असां स्टार्टअप कंदा आहियूं पोइ साथियुनि थोरी एक्टिविटी ॾिठी उनखां पोइ मूंखे डिस्ट्रिक्ट बदीन जो सदर कयो ऐं जॾहिं डिस्ट्रिक्ट बदीन जो आउं सदर थी वियोसि त पहिरीं मरतबा मूं पंहिंजे डिस्ट्रिक्ट ज़िले बदीन में पहिरीं कानून ते मुश्तमिल लॉ कॉन्फ्रेंस कराई हुई यकीननि उते माना बदीन जे जेके वकील साथियुनि वॾो हिकिड़ो साथ ॾिनो हिमथायो हुयो छो त असां हिमथायो वधीक इहो हुयो त तव्हां शागिर्द थी करे पंहिंजे पैसनि ते पंहिंजे अख़राजात ते हिकिड़ी कॉन्फ्रेंस अहिड़ी माना निमाया कॉन्फ्रेंस करियो था यकीननि इहो ऐं पोइ उन ई कॉन्फ्रेंस मां तक़रीबन 10 खां 12 जेके शागिर्द मुंहिंजे असांजे बदीन जेके साथी हुया जेके इंटर क्लास में हुआ छो त असांजो इहो त उनखे उहे 12 खां उन मां तक़रीबन 4 असांजूं गर्ल्स हुयूं उहो बि माशाल्लाह ॾाढो सुठियूं वर्किंग करे रहियूं आहिनि जंहिंमें अदी फज़ीला जब्बार जो अनेक नालो आहे पाण ॾाढो सुठी एक्टिव हिन सां उनखां अलावा सुल्तान सिंधी वारा ऐं अनेक 12 खां 13 फर्स्ट कॉन्फ्रेंस मां इंस्पायर थी करे राब्तो कयो ऐं उनखे असां तयारी वग़ैरह प्रोवाइड कईसीं ऐं देन उनखां पोइ सेकेंड कॉन्फ्रेंस कईसीं पोइ साथियुनि मुतारिफ़ कराए मूंखे डिवीजन ते आंदो ऐं डिवीजन ते तक़रीबन डिस्ट्रिक्ट सुजावल में मूं पहिरीं लॉ कॉन्फ्रेंस सां कराईसीं उते जेके असांजी डिस्ट्रिक्ट बॉडी हुई ऐं उनखां अलावा ठठे में असां कराईसीं हिकु 2 सेशन असां ठठे में कराए दादू में 1-2 ॻोठाणी कानूनी कचहरी कराई ऐं इन ई प्लेटफॉर्म जे ज़रिए मूं ॻोठनि में कानूनी कचहरी जी इब्तिदा कई उन हवाले सां मां ज़रूरु डिस्कस तव्हां सां कयां थी तमामु सुठो ऐं तव्हांजो कमु सुठो आहे मां चाहींदसि त ॻोठ में कहिड़े तरह तव्हांजो कमु हले पियो ऐं फ़िलहालु तव्हां सां बि खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं पर वक़्तु थी वियो आहे नाज़रीन शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नंढिड़ो ब्रेक आहे ऐं हिन प्रोग्राम में साथ मौजूदु आहे स्पॉन्सरशिप मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जी प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में आयरन मौजूदु आहे ऐं कणिक सां भरपूर तयारु थियल आहे प्रिंस बिस्किट तव्हां काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो सुबुह महिराण
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो। प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में मज़ेदार क्रीमी ऐं चॉकलेटी ज़ाइको मौजूदु आहे। ऐं जॾहिं बि ॿारनि जी ॻाल्हि कंदा आहियूं त ॿारनि जी जेको आहे न हेल्थ जो तमामु घणो ख़्यालु रखिणो पवंदो आहे। खोड़ सारा असां प्रोग्राम्स कया आहिनि जंहिंमें असां चाइल्ड स्पेशलिस्ट खे विहारे ऐं खोड़ सारियूं उहे ॻाल्हियूं कयूं आहिनि जेके कॾहिं कॾहिं माना इग्नोर पेरेंट्स करे छॾींदा आहिनि। ऐं डॉक्टर्स हमेशह चवंदा आहिनि त ॿार जे साम्हूं तव्हां जेको आहे न जॾहिं मुख़्तलिफ़ शयूं तव्हां रखंदव त उनखे जेको चूज़ करे का शइ खाईंदो न ऐं उनजो जेको टेस्ट डिवेलप थींदो त ई आराम सां जेको आहे सो हू टेस्ट खे बि सम्झणु लॻंदो। ऐं जॾहिं प्रिंस बिस्किट जी ॻाल्हि कयूं था त प्रिंस बिस्किट हिकिड़ो सुठो ऑप्शन आहे। जॾहिं कुकीज़ जी ॻाल्हि थिए थी त तव्हां पंहिंजे ॿारनि खे प्रिंस बिस्किट उहो खाराए सघो था। अॻियां वधूं था ऐं असांजा जेके अॼु जा महिमान आहिनि ॿई लॉ जा स्टूडेंट आहिनि ऐं उन्हनि सां सुठे अंदाज़ में ॻाल्हि ॿोल हले पई। सो यस बिलावल तव्हां सां थोरो डिस्कस करणु चाहींदमि। अवां जो हिकिड़ो ॾिसो न माण्हू गोल ठाहे छॾींदो आहे। तव्हां चयो टर्निंग पॉइंट ई घिटीअ जो विसरणु ऐं पोइ तव्हां चयो त मूंखे एडवोकेसीअ तरफ़ अॻियां वधिणो आहे। तव्हां कीअं इमेजिन कयो हुयो पंहिंजे कॉलेज खे त आउं वेंदुसि त हिन तरह असां स्टडी कंदासीं, हिन तरह जो माहौल हूंदो ऐं वरी पोइ तव्हांखे रियलिटी कीअं नज़र आई मां चाहींदसि त उन हवाले सां थोरो ॻाल्हायो। जी हा, इन हिसाब सां जेकी पहिरीं ॻाल्हि आहे त असांजी जेकी मीठाराम जी बिल्डिंग आहे न उनजी त मां ॾाढो शइ इहो एक्सपेक्ट कयुमि। कॾहिं मीठाराम ॾिठो न हुयुसि, मां रुगो ॿुधो हुयुसि त मीठाराम हिकिड़ी वॾी कॉलेज आहे हैदराबाद में पहिरें नंबर ते ऑल ओवर सिंध में हुनजो वॾो नालो आहे। त मीठाराम कैंपस नालो ॿुधी करे मां त सम्झमि वॾो कॉलेज हूंदो इमेजिनरी। मां त मूवीज़ में सिर्फ़ु यूनिवर्सिटीज़ ॾिठा, मां सोचियमि को वॾो यूनिवर्सिटी हूंदो त पोइ मां कैंपस आयो हुउमि, ॾिठो हुउमि त कैंपस तमामु जेको आहे थोरो पुराणो पियल आहे, काफ़ी ओल्ड आहे, ओल्ड कैंपस आहे। सो इन हिसाब सां इहा शइ जेका मूंखे उहो कयो हुयो त एक्सपेक्ट मां यूनिवर्सिटी खां हिकिड़ी शइ करे ॿी शइ जेकी यूनिवर्सिटी मां ॿुधो हुयुमि असांजी मीठाराम खां अक्सर पास ईंदड़ शागिर्द डिफरेंट कॉलेजिस में एज़ अ टीचर पढ़ाईंदा आहिनि या अमूमन जेके आहिनि जज बि निकिरी वेंदा आहिनि, FI में डायरेक्टर थी वेंदा आहिनि, डिफरेंट पोस्टनि वॾे पोस्टनि ते हूंदा आहिनि। सो मां बि इहे ई शयूं एक्सपेक्ट करे जेको आहे मीठाराम में आयुमि। ऐं तव्हां जेकी गोल जी ॻाल्हि कई त मुंहिंजी जेकी लाइफ जी गोल ॿिनि शयुनि ते जेकी आहे ॿिनि शयुनि सां कनेक्टेड आहे। हिकिड़ो जेको आहे मुंहिंजो गोल जेको मुंहिंजो वाल साहब जेके सूफ़ी अब्दुर्रहीम साहब आहिनि सो उन्हनि सां कनेक्टेड आहे। ॿियो जेको गोल मुंहिंजो पंहिंजो चॉइस थियल आहे। सो इरादो इहो आहे त मां ॿई गोल कंप्लीट कयां। मुंहिंजो वाल साहब जो विश इहो आहे त मां सुठो जज थियां। सो मुंहिंजी पहिरीं प्रियोरिटी उहो हूंदो त मां जज थियां। पोइ जज थियण खां पोइ काफ़ी टाइम थी पंहिंजी सर्विस ॾींदुसि। पोइ उन खां पोइ जेकी मुंहिंजी पंहिंजी विश इहो आहे त मां वेलफेयरली कमु कयां, पंहिंजी प्लेटफॉर्म खां एजुकेशन ते कमु कयां, यूथ ते कमु कयां। सो इन्हनि शयुनि ते कमु कयां। सो इन जे लाइ जेकी आहे पहिरीं जेके वाल साहब जी विश पूरी कंदासीं पोइ उन खां पोइ सेकेंडली ओके जी इंशाल्लाह। हूअं माना हिकिड़ो जेको सुठो वकील हूंदो आहे उहो हमेशह चाहींदो आहे त आउं जेको आहे सो वकालत थी करियां। हालांकि हुनखे जेको आहे सो घणियूं सारियूं ऑफर्स बि ईंदियूं आहिनि पर हू सभु रिफ्यूज़ कंदो आहे ऐं वकालत करण खे पसंदि कंदो आहे। नो डाउट हर कंहिंजी पंहिंजी हिकिड़ी चॉइस थिए थी ऐं सुठे अंदाज़ में जेको बि माण्हू कमु करे उहो करणु चाहे त करे सघे थो। तव्हांजो भला छा विश आहे? तव्हां अॻियां हली जज थियणु चाहींदव? न जज जी तरफ़ न आहे, हालांकि भाउरनि जी ख़्वाहिश आहे पर मसइलो आहे त जज हिकिड़ी बाउंड फील्ड आहे। असां थोरो हिन वक़्तु त तमामु घणी घणी हद खां वधीक छो त ॿियनि ते डिपेंडेंट हूंदी आहे। असां हमेशह चवंदा आहियूं त नंढे हूंदे खां इहा हिकिड़ी ख़्वाहिश रही आहे त जंहिं फील्ड में वञूं जिते बि कमु करियूं आज़ादी सां कमु करियूं। छो त पंहिंजी हिकिड़ी माइंड अप्रोच ते कमु करण जो मज़ो ई पंहिंजो आहे। ॿियनि जे ॾसियल वाट ते ठीकु आहे कॾहिं कॾहिं उहो फ़ाइदेमंद बि हूंदी आहे पर उहो 100% उहो नथी थिए जेतिरो पंहिंजे उनमें ग़लतियूं थियनि थियूं। छो त इंसान जंहिं मंज़िल ते निकिरे थो उते मंज़िल मिले न मिले उन ते जेको आहे इलाही हद खां वधीक तजुर्बा मिली था वञनि। त वकील सुठो वकील थी करे पंहिंजे समाज जी ख़िदमत करणु ऐं ॿी हद खां वधीक ॿी जेकी दिली ख़्वाहिश आहे त पंहिंजे ॻोठ में अम्मा जे नाले ते हिकिड़ी सर अर्शस जी लाइब्रेरी मां वधीक मुतासिर थियो आहियां त हाणे आउं ॻोठ में अम्मा जे नाले ते हिकिड़ी लाइब्रेरी खोलींदुसि इनशाला जंहिंमें गर्ल्स खे वधि खां वधि हुनमें जेके पढ़ाई जो मौक़ो ॾिनो वेंदो माहौल ॾिनो वेंदो। छो त बदकिस्मती सां असांजे ॻोठ में गर्ल्स को बि स्कूल न आहे हिन मॉडर्न दौर में। माना वॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे असां इलाही कोशिशि कयूं आहिनि पर लाज़मी आहे हुते जेके समाज जा कामूर आहिनि उहे उन शइ खे नथा बर्दाश्त कनि ऐं नथा चाहिनि। त इहो आउं हद खां वधीक मुंहिंजी इहा ई ख़्वाहिश आहे त ॾिसो हिन मौजूदा वक़्त में जहिड़ी तरह सां असां छोकिरनि जूं दिली हज़ारे ख़्वाहिशूं आहिनि अॻियां निकिरण जूं अहिड़ी तरह सां हिन माशरे में हिकु औरत जा बि अनेक हक़ रहिया आहिनि, हुक़ूक़ रहिया आहिनि।
छो त उहो तॾहिं मूं फील कयो जॾहिं में मोहम्मद सिंधू में इरफान वान सां हिकिड़ो तालुक़ु जुड़ियो ऐं अयाज़ मेलो में एज़ अ हेड आहियां स्टेज कमेटी जो। अयाज़ मेलो में मूंखे मुसलसल 4 सालनि खां मूंखे तव्हां ॾिठल लॻो पिया थोरो मां सोचियमि पियो त तव्हां ॾिठल आहियो। सो यस तव्हां माशाल्लाह माना तव्हां ॾाढो एक्टिवली कमु कयो पिया, मूंखे ॿुधी ॾाढो सुठो लॻो। अच्छा पंहिंजे ॻोठ जो ज़िक्र कजो, तव्हां पाण पंहिंजी ज़ुबानी चओ त असांजे ॻोठ में गर्ल्स स्कूल हिन वक़्तु बि मौजूदु न आहे, जॾहिं त हिन वक़्त जी जेको आहे सो अशद ज़रूरत आहे त हर ॻोठ में जेको आहे गर्ल्स स्कूल हुजणु घुरिजे। कहिड़ो ॻोठु आहे, मां चाहींदसि त पंहिंजे ॻोठ जे हवाले सां डिस्कस कयो। बेसिकली मुंहिंजो ॻोठु जेको आहे ॻोठ मोहम्मद मिठन बाबा साईं जे नाले सां ई आहे, तराई शहर में। तराई उहो तारीख़ी हिकु किताबु आहे जंहिंमें शहीद अवाम शहीद मोहतरम फाज़ल राव साहब पंहिंजी सियासत जी शुरूआति कई त माना तराई हिकु वॾी तारीख़ पस मंज़र आहे। त आउं सम्झां थो हिन मौजूदा दौर में जिते तइलीम जिते किथे वेलफेयर तइलीम जी आहे उन में असांजो जेको ॻोठु आहे जेको तक़रीबन हुते प्राइमरी स्कूल आहे जेको हुते 1967 खां क़ाइमु आहे, मगर अफ़सोस सां त हू प्राइमरी स्कूल अञा ताईं प्राइमरी स्कूल आहे, उनखे अञा ताईं अपग्रेड नाहे कयो वियो। हालांकि अनेक हुते जा जेके स्टूडेंट जेके अॼु डॉक्टर बि थी विया आहिनि, मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट में, ऐं ख़ुदि हुतां प्राइमरी में पास थियो आहियां, मुंहिंजा ॿाहिरि हुतां थिया जेको कोशिशि त कई हूंदी न, कोशिशि पंहिंजे हिसाब सां कई हुई, पर कुझु असल में जेके पासे में साइड में जेके ॿिया जेके स्कूल आहिनि ऐं लाज़मी आहे हिकिड़ो इंसान खे हिकिड़ो हिरास हूंदो आहे, डपु हूंदो आहे त अगरि मिसाल तौरु मुंहिंजी अगरि स्कूल ते क़ाइमु थी वञे त मुंहिंजी रोज़ी खे लत लॻी वेंदी, मुंहिंजो स्कूल जेको डाउनवर्ड थी वेंदो, पोइ उन शइ खे ॾिसी करे हू अॻियां ॿिए लाज़मी आहे जेके ॿियनि वधीक उहिदनि ते आहिनि उन हिसाब सां आउं सम्झां थो अहिड़ो पाण ॻाल्हायूं था हिन ते वधीक। लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे शामिल कयूं। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम, तव्हां प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो। पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां खां ॻाल्हायो पिया? हेलो अस्सलाम वालेकुम। जी तव्हांखे मां वेलकम चवां थी सुबुह मेहरान प्रोग्राम में। पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां खां ॻाल्हायो पिया? कॉल ड्रॉप थी चुकी आहे, अॻियां वधूं था। जी प्लीज़ मां चाहींदसि त थोरो तव्हां कंटिन्यू कजो, छो त असां खोड़ सारा कन्फ्लिक्ट्स ॾिसंदा आहियूं, पर तालीम जी जॾहिं ॻाल्हि हले थी या कंहिं ॻोठ जे स्कूल्स जी ॻाल्हि हले थी, ऐं उते जेको आहे सो अॼु जे दौर में छोकिरियुनि जे लाइ स्कूल न आहे ऐं उते जेको आहे सो उहे पेट्रियाटिकल सभु शयूं मौजूदु आहिनि, त इहो जेको आहे घटि में घटि अॼु जे दौर में ईअं न हुजणु घुरिजे। जी बिल्कुलु मैम, एक्चुअली असां मंज़ूर करायोसीं गर्ल्स स्कूल, पोइ हुते विच में हिकु मॉनिटरिंग का थियो हुयो, सेटअप थियो, जंहिंमें हुते जेके टीओ ऐं जा जेके डीओ मौजूदा हुया त उन्हनि छा कयो, पंहिंजी जेकी मॉनिटरिंग कई उनमें ग़लति दर्जो ॾेई करे हुन स्कूल खे बंदि करायो त हीअ हले वग़ैरह न थिए। हालांकि असांजी स्कूल जेको आहे प्रॉपर हलंदी बि हुई, रिकॉर्ड वग़ैरह अञा ताईं असां मौजूदु आहिनि, त टीचर प्रोवाइडेड हुयो, सॼो हुते हलंदो हुयो। पोइ उन शइ खे उनखां पोइ असां इलाही ऑफिसर्स जा डीओज़ जा चकर आयासीं, मुख़्तलिफ़ हुते जेके आहिनि एमपीज़ आहिनि उन्हनि खे दरख़्वास्तूं ॾिनियूं जेके अञा ताईं असांजी अटेस्टेड वग़ैरह पयूं आहिनि, ऐं माना काफ़ी डोड़ियासीं। मगर इहा ई ॻाल्हि त अगरि असांजो स्कूल क़ाइमु थी थो वञे, हिते अगरि गर्ल्स स्कूल अची थी वञे, हिते अगरि हे ॿार अॻियां निकिरी था वञनि त शायदि जेके पासे वारा साइड वारा स्कूल आहिनि उहे वरी कम डाउन थी वेंदा। पोइ इन हिसाब सां हालांकि इहो हुअणु न घुरिजे, हर कंहिंखे पंहिंजे हिसे जो, ऐं मुंहिंजे हिसाब सां ॾींहं ॾींहुं असांजी जेकी पॉपुलेशन वधे पई त जेतिरा वधीक स्कूल हूंदा, जेतिरा वधीक हुते सहूलियत हुननि खे मुहैया हूंदी त उहो आसानी सां जेको आसानी सां बि तइलीम हासिल करे था। छो हींअर गर्ल्स जे आउं सम्झां थो जेके हींअर रिसेंटली असांजो फेमिदा लेगारी जो जेको वाक़ियो थियो आहे ख़ुदकशी, आउं चवां थो हीअ ख़ुदकशी माना सिर्फ़ु हुनजी ख़ुदकशी न आहे, हीअ असांजे समाज जी नियाणियुनि जी हज़ारे ख़्वाबनि जी ख़ुदकशी आहे। ॾिसो न जॾहिं हू हॉस्टल लाइफ में थिए थो, इन खां पोइ केतिरा ई जेके असांजे ॿार जी सोच वारा जेके पेरेंट्स आहिनि जेके अञा ताईं उहे माज़ी जे रवाजनि रीतनि रस्मनि ते हलनि था ऐं उनखां भाॻी उहे वधीक बाउंड थी विया। छो त आउं सम्झां थो ॿार भाइटियुनि खे पढ़ाइनि था या ॿिया असां जेके माइट आहिनि त उन ते इलाही तनक़ीदूं थियनि थियूं त भाउ तव्हां छोकिरियुनि खे ॿाहिरि था कढो, तव्हां छोकिरियुनि खे माना मुख़्तलिफ़ जेको ॻाल्हि माना हुते हूंदियूं आहिनि। त जॾहिं अहिड़ा वाक़िया जॾहिं असांजे समाज में थियनि था, अहिड़ी ख़ुदकुशियूं थियनि थियूं या अहिड़ा वाक़िया अनेक थियनि था, त पोइ हू वधीक उन शइ खे वधीक प्रेशराइज़ जेको आहे उनखे सह पाइण ते बर्दाश्त कंदा आहिनि। त आउं सम्झां थो हिन मौजूदा दौर में जिते जेको औरत मर्द सां माना क़दम में क़दम मिलाए करे हिकु थी करे पंहिंजो हिकु किरदारु निभाए पई ऐं मर्द खां वधीक निभाए पई, उहो मुख़लिसी सां हर फील्ड में पंहिंजे पाण खे वञाए पई। उते आउं सम्झां थो मुंहिंजे ॻोठ सां गॾु ॿिया अनेक जेके बि ॻोठ आहिनि असांजी पूरी सिंध में, लाज़मी आहे ज़िले बदीन खां हटी करे, छो सिंध पूरी सिंध असांजी आहे, उनमें असांजी
नियाणी सां जेके बि दरपेश जेके मसइला आहिनि पढ़ाई जे हवाले सां एटलीस्ट तव्हां उनखे इंटर त पास करायो कोई सुलझल हुजो। अॼु ताईं अगरि मैम तव्हां रियलिटी तव्हांखे ॿुधाए हिन पासे असांजे बैक एरियाज़ जेके आहिनि उन्हनि में ॿारनि खे माना 5 क्लासूं पंहिंजे नाले लिखण जो माना हुनखे शौक़ु न आहे असांजी छोकिरियुनि में। त इहो आउं सम्झां थो मौजूदा वक़्त में हिकिड़ी वॾी असांजी जहालत आहे। असां अञा ताईं हू जेकी माज़ी जो सदियुनि जी पोइ रिवायत खे क़ाइमु कंदा हलूं त न्याणी सिर्फ़ु घर जो सिंगार आहे ऐं उनखे पाबंद आहे, हू मर्द हुन ते बसि डोमिनेट आहे। जेका इहा रिवायत हाणे ख़तमु थियणु घुरिजे। हा, कुझु ॾींहं अॻु में जेको आहे सो BDS जी हिकु डॉक्टर सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी त उन छोकिरीअ खां मां पुछियमि त 5 सालनि जो हिकिड़ो जेको आहे सो टफ स्टडी हूंदी आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे BDS जी तरफ़ मोस्टली मेडिकल जा स्टूडेंट कोन अचणु चाहींदा आहिनि पर सीट मिली वेंदी आहे त अॼु जे दौर में विञाइणु न चाहींदा आहिनि। त हुनजो चवणु हुयो त 5 साल जी जेका आहे न महिनत इनफ कोन्हे का, उन खां पोइ बि असांखे कंटिन्यू करिणो पवे थो, असांखे ॿी डिग्री जे लाइ वधीक महिनत करणी पवे थी ऐं उन खां पोइ जेको आहे सो असीं वञी किथे क़ाबिल थियूं था त असां पंहिंजो जेको आहे सो क्लिनिक बि हलायूं। ऐं छो त हैंड टेक्निक हूंदी आहे उन्हनि जो त ख़ैर कमु ॾाढो मुख़्तलिफ़ आहे पर मुंहिंजे चवण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त अॼु जे दौर में बि जेकॾहिं छोकिरियूं घर में वेठियूं आहिनि उन्हनि सिर्फ़ु इंटरमीडिएट कई आहे या यूनिवर्सिटी ताईं पहुचनि थियूं ऐं उनखां पोइ वरी जेको आहे सो पर्सनल लाइफ जा एॾा मसइला त उहा डिग्री जेको आहे सो घर जे उन हिकु कॉर्नर में ई पई हूंदी आहे पर उहा बि यूटिलाइज़ कोन थी सघंदी आहे। सो घटि में घटि जेके जंहिंजा हक़ आहिनि अॼु जे दौर में उनखे उहे हक़ मिलणु घुरिजनि। लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे शामिलु कयां थी। हलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अभी मां रहीम खोसो इस्लामाबाद मां ॻाल्हायां थो। जी, तव्हांखे भली कार चऊं था। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ख़ैर दुआ आहे अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां खां मां पुछणु चाहींदसि अॼु जो प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻे पियो, छा चवणु चाहींदव? हा, ही तव्हांजे प्रोग्राम में तालीम जे बारे में पियो हले ॻाल्हि ॿोल। जी हा, जी हा। हा, मां चयो त तव्हांजे हिन में प्रोग्राम में शरीक थी ऐं कुझु कमेंट्स ॾियूं। जी हा, छा चवणु चाहींदव? असांजो इहो आहे त ही जेके दोस्त ॻाल्हि कनि था तालीमी मसइलनि जे बारे में ऐं उते जेके मसइला पैदा थियनि था यूनिवर्सिटियुनि में या कॉलेजनि में, जी हा, अहिड़ो सिस्टम ज़रूरी आहे जेको सभिनी खे सेफ्टी पैदा करे ऐं इज़त ऐं इस्लाम वारो जेको आहे माहौल हुजे। जी जी बिल्कुलु। शागिर्दनि में तमामु हिकिड़े एतमाद वारो माहौल हुजे जी, इहे मसइला पैदा न थियनि। थैंक यू सो मच तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। हर जॻह जा हिकिड़ा पंहिंजा चैलेंजिस त हूंदा ई आहिनि पर हरू भरू जा जेका मसइला क्रिएट कया वेंदा आहिनि उहे घटि में घटि न हुजणु घुरिजनि। अच्छा, तव्हां सम्झो था त कलेक्टिवली जेकॾहिं शागिर्द को बि मसइलो आहे फॉर एग्ज़ाम्पल उन ते कमु करणु शुरू कनि, असां वटि मोबाइल फ़ोन मौजूदु आहे, तव्हांजो को मसइलो आहे तव्हां सोशल मीडिया ते उनजी कैंपेन हलायो त मसइला कुझु घटि थियनि था, उन्हनि खे को हल मिले थो? जी जी हा, ज़रूरु। मुंहिंजी पंहिंजी पर्सनल एक्सपीरियंस हिन ॻाल्हि में रही आहे त मतिलबु तव्हां गॾु थी करे टुगेदरली तव्हां हिकिड़ी शइ खे वठो, जेको मसइलो आहे न उनखे सॉल्व करण जे लाइ लॻी वञो न त उहो मसइलो हल थी वेंदो आहे। ऐं तव्हां इंडिविजुअली जेकॾहिं तव्हां का मसइले खे वठो था न उन मसइले जे तव्हां उन आख़िर कुन ते पहुचो था लेकिन उनखे हासिल मसइलो खे हल नथा करे सघो। जीअं मां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾींदो हलां, जीअं लास्ट टाइम असांजी शिदातकोट में मां वियो हुउसि त उते असांजी म्यूनसिपल कमेटी नाले सां लाइब्रेरी आहे। तो हींअर पोइ त वेही रहूं, मां हुन ते एतिरो गौर न कयुमि, पढ़ंदो हुउमि नॉर्मल स्टूडेंट वांगुरु। पोइ लॉ कयुमि, हिते मूंखे राइट्स जा ख़बर पिया, काफ़ी कुझु सिखण में मिलियो। पोइ मां उते वियो हुउसि त उते जेकी लाइब्रेरी में तक़रीबन असांजी लाइब्रेरी में 3 एसियूं आहिनि। उहे 3 एसियुनि मां 2 एसी जेके आहे सफ़ा न पिया हलनि, उनखां अलावा 5 पखा न पिया हलनि, उनखां अलावा लाइटिंग जी काफ़ी इशू हुई। त पोइ उन में मां छा कयो हुउसि त हिकिड़ी एप्लीकेशन लिखी करे इंडिविजुअली पाण वञी म्यूनसिपल कमेटी जे चेयरमैन खे ॾेई आयो हुउसि, मां हीअ तव्हां कमु करायो, लेकिन हुननि उहा रिस्पॉन्स न ॾिनो। पोइ वरी उहा मां जेको आहे ॻाल्हि ग्रुप में रखी, उनखां अलावा स्टूडेंट में अची करे बीह करे 2 दोस्त हुआ मूंसां गॾु, शाहरुख कुमार, मोहम्मद आमिर मक्सी, बीह करे असां अनाउंसमेंट करे मां उन्हनि खे उतां गॾु तक़रीबन 25 शागिर्द वठी हुयुमि। सोशल मीडिया ते असां पिक्चर बि पिया आहिनि, उन्हनि खे सभिनि खे वठी करे मां उते वियुमि म्यूनसिपल कमेटी में। त रस्ते वारा परेशान थिया, एतिरो रश छो थो वञे गॾु, तक़रीबन 20-25 वियासीं, उते वियासीं, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल रखीसीं। उहे मसइला उन्हनि 2 ॾींहं में जेके आहे टोटली सॉल्व कराया। उनखां पोइ बि वरी कुझु टाइम खां पोइ बि लाइब्रेरी में काफ़ी मसइला जेके हीअं रिसेंटली जेके ईद वारे ॾींहंनि में छा थियो त असांजी जेकी लाइब्रेरी में जेके आहे वर्ल्ड बैंक ऑर्गेनाइज़ेशन आहे उनजे तरफ़ां जेके आहे सोलर प्लांट लॻल आहे, उन सां कनेक्टेड बैटरी आहिनि, उन बैटरी ते सॼी इलेक्ट्रिसिटी उनजे अंदरि जी हलंदी आहे। सो उनजी जेके आहे बैटरियुनि जी कनेक्शन हलाए करे इन्हनि शहर जे लाइटनि में हणाए छॾी, रोड ते जेके कलर वारी लाइटूं आहिनि
उन्हनि ते उहा बैटरी वेहिजी वई। पोइ उन में बि मां कलेक्टली जेके शागिर्द आहिनि उन्हनि खे वठी करे सोशल मीडिया बि इस्तेमालु कयो होसीं, असां उन ते ट्रेंड हलायो होसीं, शागिर्दनि खे सभिनि खे वठी करे उनखे मां लीड कयो होसि। पोइ असां वियासीं जेके आहे प्रेस क्लब गॾु रिकॉर्ड कराईसीं, त उहो मसइलो बि असांजो उते सॉल्व तमामु सुठो, तमामु सुठो, ॾाढे सुठे अंदाज़ में तव्हां ॻाल्हि कई आहे। ऐं कलेक्टिव अप्रोच जेका हूंदी आहे उहा ॾाढी सुठी हूंदी आहे, उन जा रिज़ल्ट्स तव्हांखे यकीनन सुठा मिलंदा आहिनि। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शुरुआत कमर्शियल ब्रेक जो, सो पहिरीं आउं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधां थी। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो। प्रिंस बिस्किट रोज़ानी ॿारनि में एतमाद पैदा करे थो। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहराण। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। ऐं सुबुह मेहराण प्रोग्राम में साथ नाज़रीन मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो। ऐं प्रिंस जे हर हिकु बाइट में मज़ेदार, क्रीमी ऐं चॉकलेटी ज़ाइको मौजूदु आहे। ऐं जॾहिं चांहि जी ॻाल्हि कंदा आहियूं त पोइ यकीनन प्रिंस बिस्किट जी ॻाल्हि कंदा आहियूं। ऐं कॉम्बिनेशन ॾाढो सुठो हूंदो आहे चांहि जो ऐं प्रिंस बिस्किट जो। ऐं डेफिनेटली हर को जेको आहे न उहो प्रिंस बिस्किट चूज़ बि कंदो आहे। अॻियां वधूं था, असांजा जेके अॼु जा महिमान मौजूदु आहिनि उन्हनि सां कचहरी हले पई। थोरो न्याज़ तव्हां सां मां डिस्कस कंदमि। तव्हांजे इंट्रोडक्शन में हुयो त तव्हां पंहिंजे ॻोठ में बि हिकिड़ी सुठियूं एक्टिविटीज़ तव्हां जूं आहिनि, सो इहो कचहरी वारो भला सिलसिलो छा हूंदो आहे, कीअं हूंदो आहे, मां थोरो चाहींदसि इन हवाले सां ॻाल्हायो। मैम एक्चुअली असां तक़रीबन 2023 जी लास्ट खां ॻोठनि में कानूनी कचहरी जे सिलसिले जे नाले सां हिकिड़ो बदीन जेके अपला डिस्ट्रिक्ट बदीन आहे उनजी टीम खां असां शुरूआति कई। असां जेके कुझु दोस्त हुयूं बदीन जा, छो त पंहिंजे डिस्ट्रिक्ट खां, त पोइ इहो आहे त लाज़मी आहे पढ़ाई वग़ैरह खे टाइम ॾियणो थो पवे, त असां प्रॉपर उन शइ खे टाइम न ॾींदा आहियूं। पोइ इहो आहे त महीने में हिकिड़ो ॾींहुं असां कढंदा आहियूं वीकेंड जो। उन में इहो हूंदो आहे त कुझु असां टीम मेंबर ऐं ॿियो जेको कानून जो हुते बदीन जेको सीनियर वकील हूंदो आहे उनखे असां स्पीकर खणंदा आहियूं। पोइ मुख़्तलिफ़ ॻोठनि में वेंदा आहियूं। अच्छा, हा, ॻोठ में उते इहो आहे त असां जेको हिकु जेकी कचहरी आहे उहो सकाफ़ती कचहरी खे क़ाइमु करण जी कोशिशि पिया कयूं, छो त उहो रिलेटिव हुअणु घुरिजे। उहो प्रोग्राम वग़ैरह न कंदा आहियूं जंहिंमें उनमें स्पीकर हुजनि, माइक हुजे या सेटअप, इहो न, बल्कि उहो खटनि ते चवंदा आहियूं त रलियूं विछायो, ठीकु आहे, रलियूं विछायो खटनि ते। या उनखां अलावा अगरि हुते माहौल आहे त पट ते बि असां वेही रहंदा आहियूं, ठीकु आहे। माना हू जेको हिन मॉडर्न जेको आहे, जीअं कुर्सियूं आहे, सोफ़ा वग़ैरह या ओताक वग़ैरह डेकोरेटेड आहे, उन खां छॾे करे असां चवंदा ॻोठाणे माहौल में हिकु ॿ असांजी ॻोठाणे कानूनी कचहरी जंहिंमें ॿिॿर जी छांव हेठां वेठा आहियूं, इहो असां जेके सकाफ़ती विरसे में या निम जी छांव में हिकु ॿिए ते वेठा आहियूं, उते वेंदा आहियूं। पोइ जेके ॻोठनि ते ग़रीब जेके हारी आहिनि, उहे मज़दूर आहिनि, ठीकु आहे, उन्हनि खां पहिरीं कानून जी जेके फंडामेंटल राइट, मेन मक़सदु छो त कानूनी कचहरी थींदी 2.5 कलाक जी मैसेज आहे, बुनियादी मसइला ॿुधाईंदा आहियूं। पोइ हुननि खां चवंदा आहियूं त तव्हां आज़ादाना सवाल कयो, छो त हीउ जेको असांजो मक़सदु इहो आहे त कानून सिर्फ़ु हिकु वकील सुधी या कोर्ट सुधी महदूद न हुअणु घुरिजे, ठीकु आहे। कानून असांजो लॉ जेको आहे उहो जेको हिन पाकिस्तान में, हिन सिंध में रहंदड़ हर बाशिंदे लाइ आहे। अगरि हू उनखे प्रॉपर उनखे सम्झी वञे, उनखे यूज़ करे वञे, त आउं सम्झां थो त असांजा एतिरा अनेक मसइला थियनि ई न। असां वटि जेके मसइला थियनि था उहो सिर्फ़ु इहो आहे त असां नॉलेज न आहे कानून जी, लॉ जी नॉलेज न आहे, अवेयरनेस न आहे, उनखे पंहिंजे राइट्स जी ख़बर न आहे। त बुनियादी ॿुधाईंदा मसइला। पोइ अनेक जेके माण्हू हूंदा आहिनि, ऐं हिकिड़ी तव्हांखे आउं ज़िक्र ॿुधायां हिकिड़ी कानूनी कचहरी जो, त हुते वियासीं त हुते हिकिड़े हुयो चाचो हुयो, बुज़ुर्ग हुयो, त उन चयो त यार हिते असांजे ॻोठ में हिकिड़ो प्राइमरी मास्टर आहे, उहो चवे थो त पाणी जेको वारे ते थींदा आहिनि उहो छा कंदो आहे त हुते माना पुछर वारो बदीन जंहिं हिन पासे आहिनि, टंडो बागो साइड हिन पासे पुछर इलाही कान, उते जेको पाणी ईंदो आहे त हू छा कंदो आहे, हुतां असांजी जेकी ज़मीन 2 टे एकड़ गरीमारो कंदा आहियूं उतां उहो ॻंढो ॾेई छॾींदो आहे, ऐं असांखे चवंदो आहे त हीउ पाणी जेको आहे उहो पैसनि सां वठी आयो आहे, ऐं पाणी सिर्फ़ु मुंहिंजी बनी लाइ यूज़ कंदो। त हा, उहो आहे प्राइमरी मास्टर आहे, हाणे ॻोठ में प्राइमरी मास्टर जी हिकिड़ी पंहिंजी रिस्पेक्ट आहे, त हू चए थो पोइ छा इहो पाणी जेको पैसनि सां मिलंदो आहे, इहो छा कंहिं कानून में आहे, असांखे भला कीअं मिले। असांजा माना सम्झो गुज़िरियल साल खां असांजी साड़ियूं बि थियूं कोन्हनि, बचा असांजा माना आहिनि रोज़ी रोटी ते, त असां हुते जेको असांजो सीनियर हुयो साईं अहमद अली दल साहब, उहो हैरान त रेवेन्यू में आहे कोन पाणी पैसनि जो छा, जो पाणी जेको आम मिसाल त थोरो सभिनि खे हिकु थो मिले, त हुन साईं असांजे सीनियर हुन चयो त बाबा हीउ कहिड़ो मास्तर आहे, छा आहे तव्हांखे ब्लैकमेल करे पियो, अहिड़ो कानूनी कोन्हे, पाणी आहे ठीकु आहे, थोरो जो वारनि जा कमु हूंदो आहे सेटअप, 5 कलाक तव्हां हलायो, 5 कलाक हलायो, बाक़ी इहो किथे कोन्हे त पाणी पैसनि सां वठी करे, हा पंहिंजो फिल्टर प्लान सां टांकियूं वठी करे पंहिंजी बनी में हलाए, ठीकु आहे, बाक़ी हीअ रेवेन्यू जो पाणी आहे सभिनी लाइ हूंदो आहे। पोइ वरी हुन मास्तर खे
माना को घुरायोसीं पर्सनल उनखे चयोसीं त बाबा हीअ तव्हां कीअं पिया वेदन करियो हीअ ज़ुल्म पिया करियो पोइ उन वरी उन शइ खे गिल्टी जेको माइंड थियो उनखे एक्सेप्ट कयो ऐं माना हीअ हिकिड़ो असां सम्झूं था हीअ हिकिड़ो नंढिड़ो कमु माना चाचे जी एकड़ ज़मीन अगरि आबाद थी त हीअ असांजो मक़सदु माना पूरो थी वियो तव्हांजी कामयाबी आहे इहा वॾी कामयाबी आहे अहिड़ा अनेक ॿिया जेके मसइला काफ़ी जेके आहिनि उहे इन हिसाब सां थिया आहिनि तक़रीबन 12 खां 13 असां कानूनी कचहरी करे चुका आहियूं ऐं अञा असांजो सिलसिलो कंटिन्यू आहे माना हर महीने में हिकिड़ी कानूनी कचहरी कंदा आहियूं छो त असां ख़ुदि स्टूडेंट आहियूं ऐं वरी कंहिं स्पीकर खे मुतारिफ़ कंदा आहियूं त पोइ उन हिसाब सां टाइम कढणु लाज़मी आहे पंहिंजी फैमिली खे अरेंजमेंट करणु पंहिंजी फैमिली खे टाइम ॾियणु या ॻोठ में वञणु उहो ॾुखियो हूंदो आहे पोइ इन हिसाब सां इहो असां रखंदा महीने में हिकिड़े चकर थोरो करियूं पर इहो करियूं जेको मुस्बत हुजे जेको असांजे समाज लाइ क्वालिटी वारो हुजे तमामु सुठो तमामु बहितरीनु ॻोठनि में इन तरह जूं जेकॾहिं कचहरियूं थियनि थियूं ऐं जेकॾहिं इहे हक़ीक़त में ॿुधण में नंढा मसइला आहिनि पर उन माण्हूअ खां पुछो त उन जे लाइ इहो केॾो वॾो मसइलो आहे छो त हुनजी पूरी जा पूरी फैमिली उनजो जेको सॼो कमकार आहे उन हिकिड़ी ज़मीन ते जेको आहे न उनजे आसरे ते हू पंहिंजे बचा बि विहारे वेठो आहे त उनजो जेकॾहिं मसइलो हल थी वियो आहे अव्हांजी कचहरी सां त अव्हांजी इहा कामयाबी ज़रूरु आहे अच्छा बिलावल तव्हां खां पुछणु चाहींदमि त स्टूडेंट यकीननि जेको उनजो सब्जेक्ट आहे जेका उनजी फील्ड आहे उन सां रिलेटेड त पढ़ी रहियो हूंदो आहे उन खां हटी करे किताबनि सां केतिरी दोस्ती आहे कहिड़ा कहिड़ा किताब पढ़णु पसंदि कंदा आहियो जी हा किताबनि में त मां पहिरों एतिरो जेॾे मां हिते हैदराबाद में आयो त एतिरी मुंहिंजी बेस पकी न हुई त मां जेकी आहे पंहिंजी जेकी अकेडमिक ते यकी कमु कयो इवन के हींअर तीअं अकेडमिक ते मां कमु करे रहियो आहियां पंहिंजे उन सां अलावा किताबनि में मां जेको आहे उमिरि तीअं सिर्फ़ु 3 किताब पढ़ी चुको आहियां उनखां अलावा थोरो घणो मुंहिंजी फिलोसॉफी ॾे काफ़ी शौक़ु आहे उनखां अलावा उन्हनि जी बुक्स वग़ैरह थोरो घणो ॾिसंदो आहियां या उनखां अलावा फ्रेज़ वग़ैरह उन्हनि जा हूंदा आहिनि कोटेशन वग़ैरह उहे ॾिसंदो आहियां सो वधीक एतिरो तमामु सुठो तव्हां ॾाढो सिंसियरिटी सां ॻाल्हायो पिया ऐं चवंदा आहिनि त फुड़ो जेको आहे न उहो गॾु थी तलाउ थींदो आहे सो जीअं तव्हां ॻाल्हि कई त अव्हां कमु करणु चाहियो था त थोरो ई कमु कजे पर उहो क्वालिटी वर्क हुजे त ईअं ई थोरो ई पढ़िजे पर सुठो पढ़ण जी कोशिशि कजे अच्छा अव्हां खां पुछणु चाहींदमि किताबनि सां केतिरी दोस्ती आहे ऐं फ़ारिग वक़्तु मिलंदो आहे किताब पढ़ंदा आहियो मैम एक्चुअली स्टार्टिंग में त किताब सां वॾो चाह हुयो हक़ीक़त आहे ठीकु आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह इलाही पढ़ियासीं इन में वॾो किरदारु साईं मोहम्मद हाफ़िज़ निज़ामानी को आहे रहमान जे पासे को आहे भॻवान जे पासे उनजो हिकिड़ो वॾो माना रहियो मूंखे मोटिवेट किरदारु जॾहिं साईं त उन माना मूंखे इलाही कुझु शयूं सेखारियूं ऐं उनखे ॿुधायो माना ज़मीर जो हिकिड़ो अगरि हींअर आउं कमु करे रहियो आहियां बिना के लोभ लालच जी असांजी टीम कमु करे रही आहे त उनमें साईं जो मूंखे माना मुंहिंजे ज़मीन जे हालांकि ॾिसो ऐं असांजी ऑर्गेनाइज़ेशन आहे त तक़रीबन असांजा 4000 प्लस असांजा जेके आहिनि मेंबर्स आहिनि त हुन में इलाही ऑफरूं ईंदियूं आहिनि त बाबा तव्हांजो जेको प्लेटफॉर्म आहे इन जे ज़रिए असां तव्हांखे पेमेंट करियूं था तव्हां हीउ प्रोग्राम करायो काफ़ी अहिड़ियूं पर अल्हम्दुलिल्लाह अॼु ताईं असां जेको प्रोग्राम कयो आहे उन में माना इन शइ खे असां जेको आहिनि कोन कयो आहे पैसे पेमेंट वग़ैरह जे हिसाब सां पर जेको कमु कंदासीं प्योर कंदासीं ऐं पंहिंजे बिहाफ ते कंदासीं उन में पोइ स्टार्टिंग में अल्हम्दुलिल्लाह किताब अमर जलील साहिब खे काफ़ी पढ़ियोसीं ठीकु आहे ऐं शाइरी वग़ैरह जे हिसाब सां ऐं ख़ुदि मूं काफ़ी मुंहिंजा आर्टिकल वग़ैरह शायदि थी चुका आहिनि काविश अख़बार में हिलाल पाकिस्तान अख़बार में ख़ैर सिंध रोज़ाना सिंध में पर हाणे जॾहिं मर्कज़ी जनरल सेक्रेटरी थियो आहियां त हाणे पूरी सिंध जी ज़िम्मेवारी आहे मुख़्तलिफ़ दोस्त आहिनि तक़रीबन राति जो 1 बजे कॉल कंदा आहिनि 4 बजे मुख़्तलिफ़ थाने ते कानूनी शागिर्द जा इशू थींदा आहिनि या मुख़्तलिफ़ इशू थींदा आहिनि पोइ उनखे सोल्व करण में यकीन करियो निंड जो टाइम न मिलंदो आहे पोइ तव्हां मॉर्निंग में 8 बजे उथंदा आहियूं कॉलेज वरी 2 कलाक निंड कंदा आहियूं वरी शाम जो 7 बजे खां ऑफिस 12 थी वेंदा आहिनि कॾहिं 10 थींदा आहिनि सीनियर आहे जॾहिं उहो छॾे त निंड जो टाइम न मिलंदो आहे वरी बि कोशिशि कंदा आहियूं जेके छुटियुनि वारा डेज़ आहिनि जीअं ईद ॾियारे ते या मुख़्तलिफ़ जो छुटियुनि वारो जॾहिं घर वेंदा आहियूं त उते को न को जेको किताब आहे उनखे पढ़ूं पर इहो त काफ़ी घटि टाइम तमामु सुठो न तव्हांजूं एक्टिविटीज़ नो डाउट सुठियूं आहिनि सुठे अंदाज़ में तव्हां कमु कयो पिया ऐं माशाल्लाह ॾाढा एक्टिव आहियो तव्हां ॿई ॾाढा एक्टिव आहियो अच्छा घुमणु फिरणु किथे पसंदि कंदा आहियो छो त ठीकु आहे सभु कमकार पंहिंजी जॻह ते पर पंहिंजो पाण खे बि रिलैक्स करिणो हूंदो आहे न सो यस जेकी मुंहिंजी घुमण फिरण जी हैदराबाद में ॻाल्हि कजे त हैदराबाद में त मां अक्सर मतिलबु जेको आहे वॉक जाम कंदो आहियां सुबुह जो वॉक कंदो आहियां राति जो मतिलबु जॾहिं बि मां फील कंदो आहियां
कुझु मूंखे करिणो आहे सोचंदो आहियां न त मुंहिंजी वाक सां मुंहिंजी सोचणु कनेक्टेड आहे बाक़ाइदा मूंखे ईअं फील थींदो आहे सोचंदो आहियां कुझु काफ़ी आइडियाज़ वग़ैरह ईंदा आहिनि त डिफरेंट इलाइक़नि में ऐं ॿी जेकी मुंहिंजी घुमण जेके ॿाहिरि शहरनि में ॾिसिजे त उहो मुंहिंजो कनेक्टेड आहे जेको आहे मुंहिंजी स्टडी सां जीअं या मुंहिंजी जेके यूथ एम्पावरमेंट रिसेंटली मूंखे जेके आहे KPK गवर्नमेंट जे तरफ़ां उतां KPK में यूथ एम्पावरमेंट जो अवॉर्ड मिलियो त उतां जेके मां वियो हुउमि त पोइ उते मां तक़रीबन 10 ॾींहं मुंहिंजी काफ़ी सुठी घुमण रहियो हुयो जिते मैं मानसेरा वियो हुउमि अहमदाबाद वियो हुउमि अॻिते मरीडे वियो हुउसि उन्हनि जी जेका मानसेरा हज़ारा यूनिवर्सिटी में उहा कॉन्फ्रेंस हुई यूथ एसोसिएशन ऑफ पाकिस्तान जे तरफ़ां सो उते वियो हुउमि त घुमण मुंहिंजो इहो रहियो उनखां अलावा कराची में डिफरेंट जेके आहिनि वर्कशॉप वग़ैरह थींदा आहिनि सो उन्हनि जे सिलसिले में वेंदो आहियां घुमंदो आहियां फिरंदो आहियां तमामु सुठो माना इहो एक्सपोजर्स रहनि था इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त जॾहिं डिफरेंट प्रोग्राम्स तव्हां ॾिसो था ऐं तव्हां वटि ऑप्शन बि आहे त तव्हां अप्लाई करे सघो था त स्टूडेंट्स ॾाढा एक्टिव आहिनि माशाअल्लाह सां ऐं उन्हनि खे ख़बर आहे त असांखे पंहिंजी पढ़ाई बि करणी आहे ऐं डिफरेंट एक्टिविटीज़ में बि इन्वॉल्व रहणो आहे पाण खे बि रिलैक्स रखिणो आहे त इहे सभु शयूं ॾाढियूं ज़रूरी हूंदियूं आहिनि बाक़ी हर वक़्तु तव्हां किताब खणी विहंदव त डेफिनेटली उहा ई ॻाल्हि त इंसानी ज़हन आहे त माण्हू जेको आहे सो डिप्रेस बि थी वेंदो आहे कॾहिं कॾहिं सो हर वक़्तु तव्हां पढ़ी बि नथा सघो अव्हां खां बि पुछणु चाहींदमि एक्सपोजर कीअं रहियो आहे ऐं कीअं हूंदो आहे घुमण फिरण जे लाइ जॾहिं सोचो था त मुंहिंजे हिसाब सां सिर्फ़ु आउं एॾे नौजवान जी हैसियत सां चवां थो त हे जेके इंसान ॿियनि लाइ त सोचे थो पर पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में अगरि हीअ जेके गैदरिंग जेके मुख़्तलिफ़ दोस्तनि सां थियनि थियूं सफ़र थियनि था इहे लाज़मी मलज़ूम आहिनि रूह खे फ्रेश करण लाइ ज़हन खे हमेशह को ॿियनि लाइ सोची रहंदो या ख्वाबनि खे तकमील लाइ सोची रहंदो ऐं छो त जान आहे त जहान बि आहे बिल्कुलु असां अगरि हींअर सां ज़हनी टार्चरनि में हिननि में महदूद थी वेंदासीं त हीअ सफ़र वग़ैरह न कंदासीं त मज़ो न आहे ऐं मौला अली अलैहिस्सलाम जो कॉल आहे त तव्हां हर शइ खे टाइम ॾियो उन में इहो आहे त दोस्तनि सां गैदरिंग वग़ैरह ऐं जॾहिं दोस्तनि सां गैदरिंग कंदा आहियूं न माना पोइ हिक ॿिए सां मज़ाक मश्करी छो त दोस्त हिकु फ्रेंडली हूंदो आहे उन सां गॾु सफ़र मुख़्तलिफ़ सफ़र कया आहिनि नारायण कांगान उनखां नूरानी नूर माना ॾाढो मज़ो लुत्फ़ ईंदो आहे दोस्तनि सां सफ़र करण में इंसान खे फ्रेश थी वेंदो आहे माइंड फ्रेश थी वेंदो आहे ऐं आउं सम्झां थो नौजवाननि खे जेको जीअं गाॾी हूंदी आहे न गाॾी में 2 या 3 महीने असां ऑयल चेंज कंदा आहियूं त गाॾी वरी फ्रेश थी वेंदी आहे हुनखे रनिंग आउट में अहिड़े हिसाब सां अॼु जे यूथ में नौजवान में जीअं मुख़्तलिफ़ टाइम ॾाढो किलत आहे पर उन में लाज़मन अगरि वरी काफ़ी त महीने में या 2 महीननि में हिकिड़े चकर तव्हां दोस्तनि सां पंहिंजे जेके तव्हांजे क्लोज़ आहिनि उन्हनि सां आउटिंग ज़रूरु करियो अगरि तव्हां तनाही पसंदि आहियो त तनाही में तव्हां निकिरी वञो कुदरत जा ख़ूबसूरत रंग आहिनि मॉर्निंग जा व्यूज़ आहिनि या नाइट आहे या तक़रीबन असांजी लार साइड ते समुंड जी साइड ते जॾहिं समुंड साइड ते सिज लहंदो आहे त ॾाढो दिलकश मंज़र हूंदो आहे जेके असां दर्स माना हिकिड़ो कयो आहे हुनमें त माना ॾाढो दिलकश हूंदा आहिनि ग़रीब जा ॿार हूंदा आहिनि पेरनि में जुतियूं न हूंदियूं आहिनि ऐं हू जॾहिं समुंड ते बीहंदा आहिनि ऐं सिज लहंदो आहे चांदान हूंदी आहे ॾाढो हसीन मंज़र हूंदो आहे अहिड़ा मंज़र ॾिसो कुदरत जा ऐं हमेशह पंहिंजे जेके हेठि तबिके वारनि खे ॾिसो त अलाह को शुक्र अदा कयो त अलाह ताला असांखे माना ॾाढो सघ ॾिनी आहे सुठी आहे तमामु सुठो अच्छा थोरो पुछंदमि अव्हां खां त अव्हां चयो त मां माना लीड बि कंदो आहियां को मसइलो आहे किथे ऐं उनखे जेकॾहिं उहो मसइलो हल नथो थिए त पोइ शागिर्द वठी करे ऐं उहो लीड करणु मुश्किल हूंदो आहे इंतिहाई मुश्किल हूंदो आहे लेकिन सभिनी खे क़ाइल करणु जी हा उन्हनि खे छा कंदो कबो आहे त उन्हनि खे मोटिवेट कबो आहे उन्हनि खे सम्झाइबो आहे जेके गॾु हूंदा आहिनि त उन्हनि खे जॾहिं तव्हां उहे तव्हांजे ॻाल्हियुनि में अची वेंदा आहिनि त पोइ हू तव्हां सां गॾु हलंदा आहिनि हाणे रिसेंटली जेके मां हिकिड़ी इशू ते कमु करे रहियो आहियां पर्सनली जेको हींअर करंटली जेको असांजे डिस्ट्रिक्ट अंबा शिदात कोट जे मुंहिंजे पंहिंजे पर्सनल UC ढोरी में जेका कचीपल उन में जेका डिस्पेंसरी आहे उनखे तक़रीबन 2017 में उनजी कमु स्टार्ट थी हुई हुमल थी उहा कमु कंप्लीट न आहे थी उन्हनि खे त बि को बि जेकी आहे हेल्थ जी इशू थिए थी फिज़िकली उन्हनि खे जेके आहे हॉस्पिटल वञण जे लाइ 10 किलोमीटर 15 किलोमीटर परते अस्पताल आहिनि हाणे ग़रीब तबिके वारा कीअं उते वञी सघनि सरकारी अस्पताल तालके जी उहा एतिरो परते आहे सो उते डिस्पेंसरी तक़रीबन तयारु आहे उनजे अॻिते कमु न पिया वधाइनि सो इन जे लाइ जेके मां एप्लीकेशन वग़ैरह ॾिनियूं आहिनि ऐं उनखां अलावा जेके आहे उन ते जाम कमु कयो हाणे इन में जेको आहे माण्हुनि जी जेका मदद पंहिंजे इलाइक़े जा जेके आहिनि उन्हनि खे बि मुतमिन करण जी कोशिशि कयां थो जून जुलाई जा हींअर छुटियूं मिलंदा त वञी उनखे कोशिशि उन में कंदुमि जी हा त वञी उन्हनि सां मिली करे माण्हू जेतिरा थी सघे गॾु करे इन मसइले खे थोरो खणणो आहे तमामु सुठो ऐं तव्हां सां बि इन ई हवाले सां डिस्कस कंदमि छो त तव्हां हयास मेलो जो ज़िक्र कयो ऐं तव्हां शॉर्टली बसि बयानु कजो त इहो जेको आहे न सभिनीनि खे लीड करणु केॾो मुश्किल हुजे थो लीड करणु आउं सम्झां थो हिन दौर में ॾाढो ॾुखियो हूंदो आहे नौजवाननि लाइ छो त नौजवान जेको साम्हूं नौजवान आहिनि उन्हनि खे सम्झाइणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे
उनखे पंहिंजा हक़ जे हवाले सां छो त कंहिंजो कॉल आहे त गुलाम खे इहो सम्झाइनि त तव्हां गुलाम ज़िंदगी में गुज़ारे पियो, ॾाढो हिकिड़ो मन ॾुखियो हूंदो आहे। त लीडिंग में ॾाढियूं मुश्किलातूं पेश ईंदियूं आहिनि, माण्हुनि जा ताना तनक़ीदूं साम्हूं ईंदियूं आहिनि त हिनखे हीअ लालच आहे, हिनखे हीअ लोभ आहे, हीअ आहे सोशल मीडिया जो बुखियो आहे, या मुख़्तलिफ़ जेकियूं तनक़ीदूं ईंदियूं आहिनि ऐं मसइला टारगेटेड इलाही ईंदा आहिनि। मूंखे यादि आहे 2021 में असां जदोजहद कईसीं पंहिंजे पेपर्स जे हवाले सां त उनखे जल्द कयो वञे फीसनि में कंज्यूम में, त मुख़्तलिफ़ जॾहिं ॿिए ॾींहुं प्रोटेस्ट जो असां ऐलान कयोसीं त उन नाइट में मुख़्तलिफ़ कॉल्स आयूं हुयूं, इवन SP जे हवाले सां भाई हैदराबाद SP साहब, SHO साहब, मुख़्तलिफ़ ॿियूं जेकियूं हुयूं आहिनि त बाबा तव्हां सुभाणे अगरि प्रोटेस्ट कंदा तव्हांजी दाख़िला असां कैंसिल कराईंदासीं कंदासीं, पर इहो त साथियुनि जो साथ रहियो, अलहमदिल्ला जॾहिं कयोसीं इशू रिज़ोल्व थी वियो। इहो आहे त भई नाउमीद न थिए, इंसान पंहिंजी ख़ुदि इत्मादी हुजे, नाउमीदी त अलामा साहब चए थो तेरी ख़ुदी में अगरि हो इनकलाब पैदा अजब नहीं है ज़माना बदल जाए, अगरि पंहिंजी ख़ुदी में इनकलाब हुजे, पंहिंजे पाण ते यकीन हुजे, ग़लति रस्ते ते न, जीअं अॼु साथी अॼुकल्ह काफ़ी आहिनि उहे वरी ब्लैकमेल कंदा आहिनि, पंहिंजे सोशल मीडिया जो जेको उनखे पावर हूंदो आहे, या साथी अगरि का ऑर्गेनाइज़ेशन ठाहे करे उनखे ब्लैकमेल कंदा, नेगेटिव कंदा, तमामु सुठे अंदाज़ में तव्हां ॿिन्हिनि ॻाल्हायो आहे, मूंखे ॾाढो सुठो लॻो। तव्हां ॿिन्हिनि सां प्रोग्राम कंडक्ट कंदे सुठियूं ॻाल्हियूं असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतियूं, या उहे स्टूडेंट्स जिन वाबस्तगी लॉ सां आहे, तव्हां जे लाइ यकीन जो प्रोग्राम सुठो रहियो हूंदो। सो इन दी एंड तव्हां खां असां मैसेज वठंदासीं, छा मैसेज हूंदो तव्हांजो? अदी मुंहिंजो मैसेज हमेशह हिकु हूंदो आहे त पंहिंजे समाज खे न विसारियो। तव्हां जीअं समाज मां, जीअं सोसाइटी मां निकिता आहियो, आउं सम्झां थो अगरि उहो नौजवान उहो कम ज़र्फ़ आहे जेको पंहिंजे माज़ी खे विसारे थो, पंहिंजी माज़ी खे न विसारे, उन मां पंहिंजी माज़ी खे हमेशह यादि रखो, उन मां सबक़ु हासिलु करियो। अगरि अल्लाह ताला तव्हांखे का अप्रोच ॾिए थो, तव्हां अॻियां निकिरो था, त लाज़मी न आहे त तव्हां 100% पंहिंजी सोसाइटी में ॾियो, पर पंहिंजे वसहार पंहिंजे समाज लाइ कुझु न कुझु करियो, महिनत करियो। ॾिसो अल्लाह ताला इंसान में ऐं जानवर में फ़र्क़ु इहो रखियो आहे, जानवर हमेशह पंहिंजे पाण लाइ सोचींदो आहे, मगर इंसान ॿियनि लाइ सोचे थो। अशरफुल मख़लूक़ात अल्लाह ताला उनखे दर्जो, इहा ई ख़ासियत आहे त तव्हां ॿियनि लाइ सोचो, पंहिंजे समाज लाइ सोचो, पंहिंजी परवरिश करियो, पंहिंजे मुस्तक़बिल लाइ सोचो, पंहिंजे माइटनि जे ख़्वाबनि खे धोखो न ॾियो। जंहिं मक़सद लाइ तव्हां हिते आया आहियो उन मक़सद खे हासिलु ईमानदारी सचाई सां हासिलु करियो। तमामु सुठो मैसेज तव्हांजो, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में मैसेज असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो आहे। थैंक यू सो मच नियाज़ अहमद राहूकड़ो, तव्हां आयो, तव्हां असांखे मौक़ो ॾिनो। यकीनन अॼुकल्ह असां माना मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म ते जॻह कंदा आहियूं त नौजवाननि खे मौक़ो ॾियणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, स्पेस ॾियणु, छो त अॼुकल्ह वॾा किरदार उहे नथा चाहिनि त असांजे, छो त अॼुकल्ह नौजवान मॉडर्न नवां खणी था अचनि, पर तव्हांजे हिन सुबुह महिरान में तव्हांजी पूरी सथ जो ख़ुशूसी तव्हां, छो त सोशल मीडिया ते हमेशह तव्हांखे तव्हांजी एक्टिविटीज़ खां असां मुतासिर हूंदा हुआसीं, पर अॼु तव्हां सां रूबरू जॾहिं तव्हां थियो त ॾाढी ख़ुशी थी। ऐं अहिड़ा प्लेटफॉर्म मुहैया करण नौजवाननि खे यकीन ई असां लाइ वॾो हिकु हौसलो आहे। अॼु जो हीउ प्रोग्राम असांखे वधीक अञा 10 प्रोग्राम करण जी सघ ॾींदो। इंशाअल्लाह इहा ई कोशिशि हूंदी आहे मेहरान टेलीविज़न जी पूरी टीम जी, ऐं डायरेक्टर साहब मुर्तज़ा मजहूर साहब ऐं ख़ालिद जागीरानी साहब मौजूदु आहिनि, त इन्हनि जी कोशिशि हूंदी आहे त असां नौजवाननि खे मौक़ो ॾियूं। सो यकीनन क्रेडिट उन्हनि ॾे वञे थो ऐं ॾाढो सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हियूं थियूं, ऐं यकीनन अॼु अव्हां जो ॻाल्हाइण बि केतिरे ई नौजवाननि जे लाइ थी सघे थो त अव्हीं बि इंस्पिरेशन बणिजी वञो। यस, आख़िर में तव्हां खां बि मैसेज वठंदासीं, सो तव्हांजो छा मैसेज हूंदो असांजे तमामु व्यूवर्स जे लाइ? जी हा, मुंहिंजो मैसेज व्यूवर्स जे लाइ इहा हूंदी त असांजी जेके यूथ आहे न, उहा पंहिंजी जेकी आहे टाइम ज़ाया न करे। हीअ टाइम जेकी आहे हींअर जेकी आहे ॾाढी इंपॉर्टेंट शइ आहे। हिकु दफ़ो टाइम हलियो वियो न, ॿी दफ़े उहा टाइम खे असां मतिलबु फील न करे सघंदासीं, एक्सपीरियंस न करे सघंदासीं। सो मां यूथ खे इहा मैसेज, पहिरीं मैसेज इहा ॾींदुमि त कोशिशि करे पंहिंजे टाइम खे सही जॻह ते लॻाए ऐं महिनत करे कोशिशि करे। उनखां अलावा ॿी शइ जेकी आहे, पंहिंजे पाण सां सचा हुजो। जॾहिं को माण्हू पंहिंजो पाण सां सचो हूंदो आहे न, त पोइ समाज सां बि सचो थी सघे थो, थींदो आहे। त पंहिंजो पाण सां सचो हुजे, 5 वक़्तु नमाज़ पढ़े, पंहिंजो जेको हुनखे टारगेट मिलियल हुजे, चैलेंजिस मिलियल हुजनि, उन्हनि सभिनि खे फेस करे कमु करे, ऐं जेकॾहिं को कमु मूंखे अचे थो त मां उहो ॿियनि ताईं पहुचायां, ॿियनि खे मतिलबु जेको आहे उन्हनि में इन कयां, ॿियनि जी बि जेका आहे उनजे थ्रू हेल्प कयां। सो मुंहिंजे ख़्याल मां, मुंहिंजे तरफ़ां इहा मैसेज आहे त पंहिंजे टाइम खे सही तरीक़े सां इस्तेमालु कयो, सही जाइ ते इस्तेमालु कयो। टाइम जीअं रेती वांगुरु हूंदो आहे, बुक में असां सही था चओ, टाइम खे जॾहिं तव्हां सुठो यूटिलाइज़ कयो था त पोइ तव्हांखे रिज़ल्ट्स बि कुझु वक़्तु दरकारु हूंदो आहे, उन खां पोइ तव्हांखे रिज़ल्ट्स बि सुठा मिलंदा आहिनि। ॾाढो सुठो मैसेज असांजे तमामु व्यूवर्स ताईं बिलावल रहीम खोसो जो पहुतो। ऐं सुबुह मेहरान जे लाइ कमेंट्स मां वठंदी आहियां, छा कमेंट्स हूंदा सुबुह मेहरान जे प्रोग्राम हिन स्क्रीन ते? तव्हां अॼु असांजे तमामु व्यूवर्स सां कनेक्टेड रहियो, छा चवणु चाहींदव? जी हा, मां इहो चवंदुमि त सुबुह मेहरान तमामु सुठी कमु करे रही
रही आहे, युथ खे मतिलबु हिकिड़ी प्लेटफॉर्म ॾेई रही आहे। उनखां अलावा जेके व्यूअर्स ॾिसनि था उनखे बि हिकु क़िस्म जी जेकी आहे मोटिवेशन मिले थी, उन सां गॾोगॾु हिकु सुठी गाइडेंस मिले थी। फॉर एग्ज़ाम्पल जीअं न्याज़ भाई कुझु ॻाल्हियूं रखियूं, कुझु ॻाल्हियूं मां रखियूं, मतिलबु जेकी न्याज़ भाई रखियूं ॻोठाणी कचहरी करणु खपे। हाणे इहा ई शइ तव्हांजा व्यूअर्स तव्हांजे प्लेटफॉर्म जे थ्रू ॾिसंदा, उहे बि पंहिंजे ॻोठ में अहिड़ा एक्टिविटीज़ कराईंदा। सो या जीअं आउं चयो हुउसि त जेके आहे तव्हांखे पंहिंजा जेके मसइला आहिनि पाण सॉल्व करणु खपनि। तव्हां जेको ॻोठ जो आवाज़ु तव्हां हुनजो पाण लीड कयो त उहे शयूं ॾिसी करे ॻोठाणा इलाइक़ा ज़बरदस्त, तमामु सुठो। यस, इन दी एंड ॿ लफ़्ज़नि में तव्हांजा बि कमेंट सुबुह मेहरान प्रोग्राम जे लाइ। सुबुह मेहरान में बसि इहो ई आहे त हीअ हिकु शालती जी शाइरी जीअं हिकु सफ़र आहे त तती थधी काने वेल वेहण जी मथां थिए ऊंधा पोइ पेर न लही पीअण जो। त सुबुह मेहरान बि उन्हनि सितारनि, उन्हनि निराश सितारनि जी हिकु तलाश जो हिकिड़ो सफ़र आहे, जंहिंमें असां जहिड़ा नाचीस नंढड़ा सितारा जो हिसो थी विया आहियूं ऐं उनमें अनेक ॾिसंदा आहियूं प्रोग्राम, अनेक अहिड़ा किरदार हूंदा आहिनि त यकीनन हीअ हिकिड़ो वॾो बहितरीनु आहे, असांजे समाज लाइ बहितरीनु तव्हां कमु करे रहिया आहियूं। थैंक यू सो मच। ऐं तव्हां बि डिज़र्व कयो पिया। सो यस व्यूवर्स, आख़िर में ज़रूरु मां ज़िक्र कंदी हलंदसि हिन पूरे प्रोग्राम सां साथ मौजूदु रहियो प्रिंस बिस्किट जो। प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में मज़ेदार क्रीमी ऐं चॉकलेटी ज़ाइको मौजूदु आहे। मूंखे ॾींदव इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजे ॿिन्हिनि आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदव, पंहिंजी दुआनि में रखंदव भरपूर यादि। अल्लाह निगहबान।